सॼी सिंध खे सलाम। ख़ुदा करे सभु ख़ुशि हुजो। दुनिया जे वॾनि दिमाग़नि जूं ॻाल्हियूं सुन। ही असां जेॾी वॾी तारीफ़ करियूं ख़ुदा जे रसूल जी, असीं मुस्लमान आहियूं, असांजो अक़ीदो आहे, असीं त हूअं ई तारीफ़ कंदासीं, हुनजी वाखाण कंदासीं। ऐं असां त उहे माण्हू आहियूं जिन जेको आहे अखि खोली आहे, हिकिड़ो अक़ीदो असां हिकिड़ो ॿुधो आहे, कलमा असां ॿुधा आहिनि, उहे असीं ॿुधंदा अचूं, पढ़ंदा अचूं उहे। पर उन माण्हू जेको हीउ क़ुर जेको आणंदो, हीउ जेको कानून जो किताब हीउ जेको माण्हू खणी आयो असांजे लाइ, ऐं असां कॾहिं बि जेको आहे उन में ढरियासीं कोन। कॾहिं बि असां जेको आहे कंहिं पढ़ियल माण्हू खां ईअं कोन पुछियो त बाबा हीउ जेको अरबी में पढ़ूं पिया, महिरबानी करे ॿुधायो त लीला कुरैश जी माना छा आहे, हीअ ज़ुमर ज़ुख़रुफ़ जी माना छा आहे, ज़ुमर छा आहे, ज़ुख़रुफ़ छा आहे, फतेह छा आहे, फातिहा छा आहे। हीउ सॼो जेको माल बि भरियो पियो आहे क़ुर में, हीउ सॼो रामकली भरियो पियो आहे। भला ठीकु आहे, क़ुर त वरी न खणो, तव्हांखे सम्झ में नथो अचे, तव्हांखे नथो वणे, या तव्हांजे अक़ीदे में कोन्हे, जेके लतीफ़ साईं ते तव्हांजो ईमान अची बीठो आहे, त आउं सम्झां थो त रामकली तव्हां पढ़ो त बि तव्हांजे आलो क़ुर अची बीहे। मारवी खणो, मारवी पढ़ंदो, उनजे साम्हूं तव्हांजे आलो अची क़ुर बीहे रहंदो। ज़ुमर ज़ुख़रुफ़ सूमरा सब सेण संदा, त उन लाइ लाज़मी आहे त इहो बैत सम्झण जे लाइ तव्हांखे इहो ज़ुमर ज़ुख़रुफ़ पढ़णो पवंदो, ऐं निमल बि तव्हांखे पढ़णी पवंदी। निमल सूरत आहे, निमल जी माना आहे माकोड़ी। ॾिसो नी ख़ुदा जेको इहो जेको किताबु आहे, जेको इहो नाविल आहे एॾो वॾो इंसानी ज़िंदगी जो, उन्हनि जा नाला कहिड़ा आहिनि। पहिरीं जेका सूरत जेका आहे फतेह, जंहिंजो नालो मोहम्मद बि आहे, ऐं उन खां पोइ ॿी जेका सूरत अचे थी उहो उनजो नालो ढगी, दस्तरख़्वान, ऐं केॾा केॾा अजीब अजीब आम रवाजी ॻाल्हियूं जेके असांजे ज़िंदगी सां तालुक़ु रखनि थियूं, असां कॾहिं उनखे पढ़ण जी कोशिशि कोन कई। ऐं आउं सम्झां थो त हीउ इतफ़ाक़ी सही, इहा अलाह जी महिरबानी आहे जो असांखे इहे शयूं मिलियूं आहिनि। नाले में मुस्लमानी सही, पर हाणे जेकॾहिं असीं वाक़ई जेकॾहिं मुस्लमान थियण था चाहियूं, ते ख़ुदा जे आइन जो किताबु मौजूदु आहे। ऐं जेकर अञा बि न ख़ुदा असांखे को शक को गुमान हुजे, ती दुनिया जा जेके वॾा माण्हू, हीअ असां जेको हीउ पंहिंजे जेको सिंध जा माण्हू या हिंद जा माण्हू, हिते जा माण्हू कोन था हिन जे करे कोट कनि, लतीफ़ खां सवाइ ऐं कबीर खां सवाइ ऐं गिरोड़ी ऐं कुझु वॾनि जेको आहे दिमाग़नि खां सवाइ। भई असीं अॼु पुछूं था, ॾिसूं था उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू दुनिया जा वॾा माण्हू, हा हिन दौर जा माण्हू, हीअ 20 जेका 21 सदी में हलूं पिया, जेको 20 सदी जा माण्हू, हीअ 19, 20, 21 सदी जा वॾा माण्हू, जिन ते सॼो जेको आहे इल्म जो ताज अची जेको आहे झुलियो आहे, ऐं जंहिंजा हवाला ॾेई ॾेई असीं जेको आहे बेहोश थी था वञूं। ऐं उन्हनि माण्हुनि खे पढ़ो, उहे माण्हू हुन ख़ुदा जे रसूल खे कीअं था ॾिसनि उन्हनि जी अख सां। ऐं उन में अॼु जेके माण्हू आया रहमतुल आलमीन कॉन्फ्रेंस में, उन में डेनिस जेको आहे वॾो आलिम आहे जेको आहे अंग्रेजी अदब जो, उन जेको आहे चयो त मोहम्मद इंसानी तहज़ीब खे तबाही खां बचाए वरितो। माना त हुननि एनालाइसिस कई त उन ज़माने ताईं जेका सूरत हाल हुई, ॼण त को नज़रियो कोन थिए ठहियो, ॼण त माण्हू ख़ुदानि खे जेको पंहिंजे कुल्हनि ते खणियो थिए वथिया। माना को ख़ुदा जेको आहे सैरान जे हिन पासे पियो आहे, को हिन पासे पियो आहे, को मथां पियो आहे। उन ज़माने में सभिनी जेको आहे ख़ुदानि खे जेको आहे मंदिड़ो ॾे, उहा वहदानियत पैदा कई इंसान सां। ऐं चइबो आहे वाहिद ख़ुदा आहे जेको ॾिसण में न ईंदो, उहो तव्हांखे ॾिसंदो, उहो तव्हांखे ॿुधंदो, पर तव्हीं न हुनखे ॾिसी सघंदव न ॿुधी सघंदव। ऐं पेंगिल कैनेडी साहिबु चयो त इंसानी सलाहियतुनि जो महराज
हूं बि जेको आहे इंसानी जेका ज़िंदगी आहे उनजो मक़सदु आहे इंसान जूं जेके सलाहियतूं आहिनि उहे अपग्रेड थियनि। बाक़ी माण्हू जहिड़ो अणघड़ियो आयो आहे अहिड़ो अणघड़ियो हलियो वेंदो। या मानी बि हुनखे खपे, कपिड़ा बि खपनि, हुनखे खीर बि खपे, मखणु खपे, शराब खपे, हुनखे भंग खपे, हुनखे खाधा कूरमा सभु शयूं हुनखे खपनि, पर उनमें सलाहियतूं कहिड़ियूं आहिनि, उनमें फज़ीलतूं कहिड़ियूं आहिनि, उनजूं वसफ़ूं उनजूं कहिड़ियूं आहिनि। उहे वसफ़ूं जेकॾहिं माण्हू में जेकॾहिं अपग्रेड थियनि थियूं त माना उन मां सम्झिजो त हा हा ही माण्हू जेको आहे उहो साफ़ आहे माण्हू। ऐं उनजे करे जेको आहे हिन माण्हू जो जेको मक़सदु आहे जन जो साणस वेर, ही सूफ़ी जी वस पे पढ़ीसीं त जन जो साणस वेर थिए वाहिरू तन जो। माना ॿुधायो न कहिड़ो माण्हू हींअर अहिड़ो आहे जंहिंसां कंहिंजी दुश्मनी बि हुजे ऐं उहो उनजो जेको आहे वेरी बि हुजे ऐं उहो माण्हू वरी उनखे बचाईंदो वठे। ॾिठोसीं जेके नबियनि जूं जेके कहाणियूं ऐं जेके ही पंहिंजो हज़रत अली जी बि फिल्म ठाही अथनि ऐं पंहिंजो जेके ॿियूं जेके असां फिल्मूं था ॾिसूं जेके हुज़ूर साईं जे ज़माने में जेके थियूं या उनखां जेके नबियनि जूं जेके कहाणियूं था पढ़ूं ॿुधूं। तव्हां क़ुर में पढ़ंदो न हज़रत यूसुफ जी कहाणी पढ़ो त हैरान थी वेंदो। ऐं कीअं जेको आहे हू ख़ुशी सां जेको आहे सो हुयो कोड़ा खाइण जे लाइ तयारु थी थो वञे, ख़ुशी सां जॾहिं चवे थो त बाबा जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ जी कुर्बानी, पीउ जी कुर्बानी माना पीउ जी कुर्बानी जेकॾहिं तूं न ॾींदे त पोइ कीअं जेको आहे तूं ही बादशाह कीअं थींदे तूं? हे भाउ त तोसां ठहनि कोन था, भाउ त तोखे ॿारे छॾींदा, तोखे ॿारे उछले विया। हीउ किथे ठहंदा हुआ जेको आहे तव्हां पढ़ो, तव्हां जेको आहे नूह जी कहाणी पढ़ो। हीउ नूह दुनिया जो वॾो माण्हू, पहिरियों माण्हू जे नठ खणी जेको ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़ियो ऐं पोइ चई बाबा ठीकु आहे जेकॾहिं तव्हां नथा मुंहिंजी ॻाल्हि मञो त आउं ॿेड़ी थो ठाहियां, उन में घटि में घटि पंहिंजा बचा बचाया हल। पर उहे जेके बचा जेके हुआ नूह जा, पोइ उन में जेको आहे ज़ाल खे बि ईमान कोन थिए थियो, माण्हू भलो आई तूं चई माण्हू मखण ई थियूं। हज़रत नूह जूं ॻाल्हियूं एॾियूं भलियूं हूंदियूं, तमामु रोमांटिक माण्हू हो ऐं आर्टिस्ट क़िस्म जूं ॻाल्हियूं हुन माण्हू जूं हुयूं ऐं हू उनजा पुट हुनजे ख़िलाफ़ हुआ, हुनजे ख़िलाफ़ ईअं पोइ खिलंदा किथां जो मींहुं ईंदो हेॾी वॾी ॿेड़ी 50 हथ मथे हुजे, 200 हथ चई जेको आहे डिघी हुजे। हाणे अंदाज़ो करो 200 हथ डिघी जेकॾहिं तव्हां ॿधो त वाल जेकॾहिं ॿधो त केॾी वॾी थी। ऐं पोइ उहा ठाही, उहा ॿेड़ी ठाही, उन में सभिनी पुटनि हुनजी मदद कई, ॿियनि माण्हुनि बि हुनजी मदद कई उनजी, पर उन में ॿियो चढ़ियो केरु उन में कोन हो। पोइ उन में जेको आहे हिन जो ख़ानदान बि जेको आहे सो हुयो कुड़कंदो कुड़कंदो जेको आहे चढ़ियो हुनजो। ऐं पंहिंजो फिल्म में ईअं ॾेखारियो त क़ुर में ईअं आहे त जेको आहे सो जंहिंमहिल जेको आहे हज़रत नूह पंहिंजो ॾिठो त उनजी जेका आहे जेके माण्हू ॿुॾी विया हुया जेके ॿेड़े ते कोन चढ़िया, उन में जेको आहे हुनजी घरवारी बि ॿुॾी वई, हुनजो पुट बि ॿुॾी वियो हलियो। ऐं फिल्म में ॾेखारींदा त उहे चढ़ियल त आहिनि ॿेड़े में, पर माना ख़ुशि न आहिनि, माना इत्मीनान सां न आहिनि। त उन खां पोइ जेको हज़रत नूह ॼण ख़ुदा खे बयान थो ॾिए, ख़ुदा खे माना हिते ॼण त माना ॾिसो न इहे जेको जेका शुरू वारा जेके नबी जेके आहिनि उन्हनि जूं कहाणियूं पढ़ियूं था त उहे ॼण त पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि जा ऐं उन्हनि जी जेका लेवल जेका हुई उहा ॼण त उन ज़माने में हिकिड़े प्रोसेस में हुई। चए ए मुंहिंजा ख़ुदा तो ॿियनि खे त जेको आहे सो ॿोड़े छॾियो, पर मुंहिंजे बचनि खे बि तो जेको आहे ॿोड़े छॾियो, उन्हनि खे बि तो कोन बचायो। ऐं उन में जेको आहे ख़ुदा पंहिंजे जेको आहे सो पैगम्बर खे छा थो चए, चए ए नूह ॻाल्हि ॿुध, मूं तोखे चयो हो अॻे त जेको तोखे मूंखे मञींदो तोखे मञी, जेको तोखे मञींदो जेको मूंखे मञींदो उहो बचंदो, ॿियो न बचंदो। हाणे हिननि माण्हुनि त ॾिसो न जेको आहे तोखे मञियो न मूंखे मञियो। हाणे उन में हू कीअं हो बचंदा उन में, त असुल ॻाल्हि इहा त नूह जो जेको ॿेड़ो आहे ज़रूरत अॼु बि उनजी, माना अॼु असीं नूह जो ॿेड़ो था चऊं हिकिड़ी सोसाइटी, नूह जो ॿेड़ो असीं चऊं था हिकिड़ी पार्टी खे था चऊं। जेकॾहिं पार्टियुनि खां तव्हांखे जेकॾहिं एलर्जी थी थिए त हाणे पार्टियूं न ठाहे, पार्टियूं घणियूं थी वियूं, सोसाइटियूं ठाहे। ऐं पोइ सोसाइटियूं गॾिजी हिकिड़ी अहिड़ी सोसाइटी ठाहे,
अहिड़ी सोसाइटी ठाहियो जंहिंजे लाइ जेको आहे सो ही वॾा माण्हू असांखे हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं चई विया आहिनि। ऐं तव्हां अंदाज़ो करियो त प्रिंगिल कैनेडी चवे थो इंसानी सलाहियतुनि जो महराज ऐं कमाल केरु? मोहम्मद। हेॾी वॾी ॻाल्हि करे वियो आहे जो हिकिड़े जुमिले में, माना उन जे करे असीं चऊं था त हिकिड़ो माण्हू अहिड़ो हींअर को थी नथो सघे, जेकर थी सघे थो त मैदान ते अचे। माण्हुनि जो आदर पिया कनि था माण्हू, ईअं न ॿियनि वांगुरु जेको आहे ईअं काहे पिया जेको आहे ज़ुल्म जे ख़िलाफ़, पंहिंजे बचनि जे आज़ादी जे लाइ, पंहिंजे मिटनि माइटनि जी आज़ादी जे लाइ, क़ौम जे नाले में ही माण्हू वीचारा लॻा पिया आहिनि ज़ुल्म जे ख़िलाफ़। जेको जिते आहे उहो लॻो पियो, पर इन अकेले सिर जेको आहे सो जेके माण्हू विढ़ंदा जो नतीजो कोन निकिरे। पहिरीं ॻाल्हि त कामन जंग कहिड़ी आहे, कामन मसालो कहिड़ो आहे, विढ़ूं छाजे लाइ विढ़ूं? तव्हां ॾिसो नी, जेकॾहिं तव्हां सम्झो था त सॼी दुनिया जेका आहे असांजी आहे, जेकॾहिं सॼी दुनिया, ऐं जेकॾहिं वाक़ई जेकॾहिं सॼी दुनिया तव्हांजी जेकॾहिं आहे त पोइ महिरबानी करे माण्हुनि सां रवैया सुठा रखो। हीअ जेके दुनिया जा जेके माण्हू आहिनि, दुनिया जूं क़ौमूं, उन्हनि सां तव्हांजा रवैया कहिड़ा? दादी तव्हां पार्टी ठाहींदो, तव्हां जेकॾहिं छो त पार्टी ठाहिण जे लाइ को ज़रूरी न आहे त तव्हांजी 60 साल उमिरि हुजे या तव्हांजी 50 साल या तव्हां 40 साल थियो नबुअत जी उमिरि खे पुॼो। छा हींअर ई तव्हां नौजवान जेके माण्हू आहियो, मोहम्मद बिन कासिम चवनि था सिंध ते जॾहिं हमलो कयो त उनजी उमिरि त 16-17 साल हुई। पोइ 16-17 साल में ही सॼी सिंध लुटियो हलियो, तव्हां छा कयो? असीं उनखे रुगो असीं उनखे वराए नथा सघूं। हू सिंध जूं सरहदूं जेके आहिनि उहो ईरान कंहिं ज़माने में सिंध जी कानूनी, हितां जो कच्छ, भुज, अहमदाबाद, बड़ौदा ऐं तव्हांजी लखपत, ही सॼो बीकानेर तव्हांजो, ही पाकिस्तान जो हिकिड़ो नंढिड़ो सूबो आहे सिंध जो। पहिरीं ॻाल्हि त जीअं असीं अलाह अकबर था चऊं, अलाह अकबर जी माना अलाह वॾो, अकबर जी माना किबरियाई, किबरियाई जी माना हाकिमियत, माना ख़ुदा जे कानून जी हाकिमियत। जेकॾहिं असीं चऊं था बाबा जीअं सिंध था जेकॾहिं असीं चऊं, ऐं असां सिंध असांजी माउ जेकॾहिं असीं था चऊं, सिंध असांजो जेकॾहिं वतन हो जेकॾहिं असीं था चऊं, हाणे छा आहे? परगि॒णो आहे, इलाइक़ो आहे, सूबो आहे, अञा हिन में सूबा ठाहियो। पहिरीं ॻाल्हि त सिंध दुनिया आहे। सिंध खे तव्हीं छा छा सम्झो त सिंध जेको आहे इहा आहे जेका हींअर तव्हीं ॾिसो था जेको आहे सो नंढिड़ो जेको गिदिरे जेतिरो टुकड़ो जेको असांखे, ही पंजाब सॼो सिंध हुई। ही लाहौर खां पोइ जेको आहे पंजाब शुरू थो थिए। मुल्तान सिंध जे गादी हूंदो, तव्हांखे ख़बर कोन्हे त तारीख़ कोन पढ़ी, तॾहिं आऊं तव्हांखे अर्ज़ु कंदो जी तारीख़ तव्हां पंहिंजी पढ़ी वठो। ही ईरान तव्हांखे ख़बर आहे, ही कलात बलादी बलूचिस्तान सॼा सभु सिंध जा आहिनि। पोइ अंग्रेज़नि पोइ वेही जेको आहे सो जेको आहे मुल्क नंढड़ा मुल्क ठाहिया। त असुल ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजो जेको कद जेको आहे, पंहिंजो जेको बुत आहे, पंहिंजी जेका अहमियत जेका आहे, ऐं सिंध जो कल्चर इब्राहिमी कल्चर, माना असीं त बुनियाद मुस्लमान कॾो खां हज़रत इब्राहिम जे वक़्त खां मुस्लमान, हे अरब त कल्ह मुस्लमान थिया, ऐं तव्हांजा यहूदी ऐं तव्हांजा जेके ईसाई जेके आहिनि, ऐं आउं सम्झां थो इहे बि पोइ इब्राहिम हज़रत इब्राहिम खां पोइ वञनि। हज़रत इब्राहिम त नबियनि जो पीउ हो, ॾाॾो हो नबियनि जो। माना उन ज़माने में ॾिसो न त अञा बि ताईं चवनि था का बंदूक कान निकिती मोहन जे दड़े वञा, मोहन जे दड़े वञा का कुहाड़ी कान निकिती, का हथियार कोन निकितो। माना अमन पसंद माण्हू हुआ, रोमांटिक माण्हू हुआ, ॾाढो खासो म्यूज़िशियन माण्हू हुआ, रागी माण्हू हुआ। ऐं इहो छा ख़ुदा जा जेके मैसेज आहिनि, या ख़ुदा जो जेको ही कलाम आहे, या ख़ुदा जा जेके वॾा माण्हू, इहे छाजे लाइ? इन्हनि माण्हुनि जो मक़सदु हो त माण्हुनि जी अज़ाबनि में जान छुटे, माण्हू सुखिया थियनि, माण्हू ख़ुशि हुजनि, माण्हू सुठा हुजनि, माण्हुनि जे ज़िंदगी जूं जॾहिं सभई ज़रूरतूं पूरियूं थी पवंदियूं त माण्हू छाजे लाइ विढ़ंदा? माण्हू खे जॾहिं पंहिंजा हक़ मिलंदा, माण्हू खे जॾहिं ख़ुशियूं मिलंदियूं जॾहिं माण्हू खे, त माण्हू छाजे लाइ विढ़ंदो? छा करिणो आहे असांखे? छा को लठियूं हणणियूं आहिनि? असांखे रुगो एतिरो अदा पहिरीं तूं खा बसि। तव्हीं भले कंहिंखे जेको आहे पंहिंजो गिरां वात मां कढी तव्हां ॿिए खे न खारायो था,
पर त घणे पाटोड़े में फैली में जॾहिं हथु पवे त उन में तव्हां इहो रुॻो कोशिशि करियो त पहिरीं जेको आहे हुनखे चवां था पहिरीं तूं खा। जेकॾहिं एतिरो असीं करे वियासीं माना असीं रुॻो फुरफुरा में पूरा आहियूं। अलाह साईं जो ॾिनो सभु कुझु असां वटि आहे। असां जेको हयो जेको फुरियो जेको मारियो जेको हथु कयो उहो बि असां वटि आहे। अञा छा खपे? हीअ माण्हू जी खे नथी वञे, हीअ माण्हू जो हिर्स नथो वञे, हीअ माण्हू जी हवस नथी वञे। माण्हू खे छा खपे? हिकिड़ी मानी, ॿ मानियूं, 3 मानियूं, 4 मानियूं, घणियूं मानियूं? हाणे हिकिड़ो माण्हू 10 मानियूं 20 मानियूं खणी करे गोॾे हेठां रखी वेही रहे, ॿिए कंहिंखे न ॾे। 10 माण्हू बुखिया वेठा आहिनि घर में, उहो कंहिंखे खाइण कोन। अरे बाबा ही छो जेको आहे तुंहिंजे गोॾे हेठां माण्हू रखियो वेठो आहे, हे ॿियनि खे नथो ॾीं, हे बुखड़े वेठा। चए मूं कमायो आहे, हिन कमायो कोन। पोइ सदाईं तूं कमाईंदे, बीमार कोन थींदे कॾहिं। न को तोखे कैंसर थींदो, न को तोखे शुगर थींदी, न को तोखे हार्ट अटैक थींदो, न को तोखे कुतो खाईंदो। बीमार थी पवंदे पोइ तोखे केरु खाराईंदो? पोइ तोखे तूं सदाईं कमाईंदे। पोइ जेके नंढड़ा आहिनि, जेके वॾा थी वेंदा हलिया, इहे कमाईंदा, इहे तोखे खाराईंदा तोखे इहे। पर जेकॾहिं हींअर तूं उन्हनि खे न खाराईंदे त पोइ मुख़्तियारी आहे हुन। बुनियादा आहे न, भला माण्हू आहे न, तोखे खाराईंदा ज़रूरु। छो त इन्हनि लतीफ़ ॿुधो आहे। छो त लतीफ़ जिन माण्हू ॿुधो हूंदो उहो दुनिया खां मुख़्तलिफ़ माण्हू। जन जो साणस वेर, केॾी वॾी ॻाल्हि थो करे लतीफ़ साईं। जन जो साणस वेर थिए वाहिरू तन जो। माना ही ख़ुदा जो जेको रसूल आहे, ख़ुदा जो जेको नबी आहे, या जेको ख़ुदा जो माण्हू, माना असीं था चऊं जेको ख़ुदा जो जेको माण्हू जेको आहे, माना उहो जेको आहे ही करे छा थो? ही माण्हू हुन सां विढ़नि था, हुन सां दुश्मनी था कनि हुन सां। ही माण्हू वरी जेको आहे उन्हनि जूं ज़मानतूं कराईंदो आहे। बसि ठीकु आहे, ज़मानत मूं तव्हांजी करे, हाणे भलो अचो मूंसां विढ़ो। त पोइ कहिड़ो माण्हू हूंदो जेको आहे विढ़ंदो? अमली एजुकेशन जी ज़रूरत आहे। जीअं पढ़ियो साईं, अॼु उर्दू जो सबक़ वेठे पढ़ियो, सुभाणे पुछंदासीं। उहो बूढ़ी औरत खे उहो चवंदो बूढ़ी औरत, उहो बूढ़ी बि कोन चई सघंदो आहे, उहो बुरी बि न बुढ़ी। पोइ चइबो आहे पोड़ी औरत खणी चओ हुनखे। पोइ उहो हुज़ूर साईं वारो जेको उहो सबक़ जेको आहे हुनजे कोर्स ते रखियलु आहे, पोइ उहो सबक़ पढ़ंदो आहे। त बूढ़ी औरत रोज़ाना रास्ते पर कोड़ा फेंक थींदी। ऐं पोइ जेको आहे पोइ वरी जॾहिं उहा माई कोन आई त पोइ वरी हुज़ूर साईं खे जो ख़बर पई त पोइ पाण उन वटि हली विया। पोइ हुनजी मिज़ाज पुछी कयऊं त माई मुतासिर त मुस्लमान थी। ऐं किताब में त वरी इहा ॻाल्हि बि हुई जेका मूं न पढ़ी हुई। ऐं पोइ हुज़ूर साईं जाते थे फिर ये घर की सफाई करते थे और उसको दवाई भी खिलाते थे उसको, और रोज़ाना जाते थे। ऐं आउं सम्झां थो इहा मूं पढ़ी न आहे किथे। ऐं लाज़मी आहे जेको वेंदा हूंदा पाण, ऐं पोइ ज़रूरी कोन्हे को वफ़द वठी वेंदा हूंदा, न को फोटू वारो पाण सां वठी वेंदा हूंदा त फोटू कढी दुनिया खे ॾेखारियूं इहे। ऐं इहे सभु लिख चोरी में इहे कमु कंदा हुआ, कंहिंखे ख़बर ई कान पवंदी हुई। ऐं वाक़ई जेको आहे पोइ उन वक़्तु माण्हू जेके हुआ उन कंडीशन उन वक़्त में बि सभु ॾुखिया माण्हू हुआ। पोइ ॿिया जेके माण्हू पंहिंजनि ख़ुदा मंझां के मुतमैन हुआ कोन हुआ मुतमैन। ऐं हींअर बि तव्हां को नओं ख़ुदा खणी अचो, नओं नज़रियो खणी अचो, माण्हू सभु तव्हांजे पुठियां लॻी पओ। हे छॾे ॾींदा सभिनि मां, सभु कुझु माण्हू छॾे ॾींदा। हे सभु ख़ुदा छॾे ॾींदा, सभु नज़रिया छॾे ॾींदा, हींअर बि छॾिया वेठा। पर वञनि केॾांहुं हींअर? कहिड़ो नज़रियो जेको आहे हुन ते अमल कनि। त आउं त चवां थो हीउ जेको लतीफ़ जो बैत आहे त सूफ़ी ला कूफ़ी कोन भांयसि केर, मंझो ई मंझ विढ़े पधर न आयसि पेर, जन जो साणस वेर थिए वाहिरू तन जो। इहो प्रोग्राम ठाहे विझो, अहिड़ो किथे आहे अहिड़ो प्रोग्राम? कातुल कमाई करे वेह माखी जे कन वटां वेही तन पीज के पिए हलियूं।
इनखे प्रोग्राम बनाए विझो। हे नफ़रतनि जा जेके ॿिज जेके छटिया आहिनि उन्हनि खे जेको आहे नाकारा करे, छो त नफ़रतूं जेके आहिनि त नफ़रतनि जा ॿिज जेके आहिनि छटींदो त इहे बम थी सुभाणे पातल। हीअ जेको कावड़ूं, हीअ जेके नाराज़गियूं ऐं इहे सभु छाजे करे आहे? हीअ आइसोलेशन छाजे करे आहे? इन जे करे त असां में तज़ाद आहिनि ऐं असां में इख़्तिलाफ़ आहिनि। असां पोइ इख़्तिलाफ़ माण्हू जे अंदरि में बि थींदा आहिनि। माण्हू जे ज़िंदगी में माण्हू पंहिंजो पाण सां बि इख़्तिलाफ़ रखंदो। अॼु हिकिड़ी ॻाल्हि, सुभाणे ॿी ॻाल्हि, टे ॾींहं टी ॻाल्हि। पीउ पुट जा बि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि। पोइ उनजे लाइ ॻाल्हाइबो, इख़्तिलाफ़ खे ख़तमु कबो न। भाइरनि जा बि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, दोस्तनि जा बि जहिड़ा छो थींदा आहिनि? हीअ छो ई मुल्क विढ़िया पिया आहिनि, मुल्कनि जा मुल्क, क़ौमुनि जो क़ौमूं, मसइला आहिनि, प्रॉब्लम। ऐं पोइ के वाक़ई जेको आहे बाक़ी हींअर उहा सूरत न आहे त हाणे जेको आहे माण्हुनि खे का ईअं क़ौम को मुल्क जेको चढ़ी अचे जेको आहे कीअं फतेह करे पोइ उनखे जेको माण्हुनि खे जेको आहे कुए उन्हनि माण्हुनि खे, उहो ज़मानो ख़तमु थी वियो। जेकर असीं ख़ुदा जे हिन हबीब जूं ॻाल्हियुनि सां पढ़ूं त इन ज़माने में जेके जंगियूं जेके थींदियूं हुयूं, माना उहे जंगियूं अजीब क़िस्म जूं जंगियूं हुयूं। छो त असां जेके फतूहात जेके पढ़ियूं आहिनि मंगोलनि जो, अरबनि जो आहिनि, अंग्रेज़नि जो, माना उहे असीं पढ़ूं था त उन में त जेको आहे हिननि माण्हुनि जो मक़सदु इहो जेको रौशो धंधो हो। छो जॾहिं फतहूं जॾहिं कंदा मुल्कनि खे, अलाह मुल्कनि खे जॾहिं फतेह कंदा हुआ जॾहिं ई, त पोइ हशर कहिड़ो कंदा हुआ, कुझु कोन छॾींदा हुआ, सभु कुझु तहस नहस करे छॾींदा। ऐं पोइ दुनिया में सुठा माण्हू बि आया ऐं उन्हनि जंगियुनि जा बि कानून ठाहिया, प्यार जा बि कानून ठाहिया, मोहबतनि जा बि कानून ठाहिया, नफ़रतनि जा बि कानून ठाहिया, कावड़ जा बि कानून ठाहिया, मौत जा बि कानून ठाहिया, हयाती जा बि कानून ठाहिया, दलील ठाहिया। छो त रुॻो दावाऊं सभु कुझु न आहिनि, इन्हनि दावाउनि खे दलील बि खपनि था। जेकर तव्हां दलील न आहे त तव्हांजी दावा कूड़ी थी पवंदी, तव्हांजी दावा तव्हांजी शर्मसार थी पवंदी। उन लाइ जॾहिं बि ॻाल्हायो, जॾहिं बि का दावा कयो, उहा सियासी हुजे, तव्हांजी मज़हबी हुजे, दीनी हुजे, ज़ाती हुजे, कहिड़ी बि हुजे, तव्हां सोचो था। जीअं घणे भाङे मैसेजनि ते जहिड़ा थींदा आहिनि, पोइ उन में जेको आहे माण्हू जॾहिं लिखंदो आहे पोइ पढ़ंदो न आहे त मूं लिखियो छा। ऐं आउं सम्झां थो नंढड़ियूं 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 जेके ॻाल्हियूं आहिनि, असां उन्हनि ते जेके ध्यानु ॾियणु शुरू कयो त वॾा जेके नुक़सान आहिनि उन्हनि खां बची सघूं था। पर तव्हां हिकिड़ो मैसेज लिखियो, नुक़्ते जो फ़र्क़ु थी वियो, ज़बरदस्त जो फ़र्क़ु थी वियो आहे। मीम ते हाणे इहो मीम ते त आहे, पर तव्हां हुते ज़बर ॾींदो लफ़्ज़ तब्दील थी वेंदो, हेठां लिखंदो ज़ेर ॾींदो लफ़्ज़ तब्दील थी वेंदो, पेश ॾींदो ॿियो अखर थी वेंदो हलियो, ज़बर ॾींदो मट ठही वेंदो हलियो। त माना उनजे करे जेको आहे वॾा जेके नुक़सान था थियनि, वॾा उन नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं। फर्ज़ु करियो हिकिड़ो मूं मैसेज लिखियो उनखे हिकिड़ो पढ़णु खपे, हिकिड़ो दफ़ो हुनखे पढ़ी वठो, वरी बि नथो त हुनखे ॿियो दफ़ो पढ़ी वठो था, हुनखे टियों दफ़ो पढ़ी वठो। इहो एॾो वॾो नुक़सानु न आहे, इहो तव्हांजो एॾो घणो जेको आहे टाइम न वेंदो। पर जेकॾहिं सुभाणे तव्हां मैसेज ॿियो हली वञे, तव्हांजो जेको आहे लिखी वञो, जेको सालगिरह खे तव्हां वरसी लिखी वञो, ऐं असीं वॾनि साईं जी था वरसी मल्हायूं, वॾनि साईं वेठो हुजे, हाल हयात हुजे। इहो साईं अलाह जोड़े पढ़ियो, पंहिंजो साईं गुल हसन बादशाह जी जेको आहे हुई सालगिरह हुई, ऐं उहो हिन महीने में आउं सम्झां थो आहे 5 तारीख़ आहे, हिकिड़ी मूंखे तारीख़ यादि नथी पए पूरी। त उन ते वॾे जेको आहे मैदान ते जेको आहे सॼी जमायत गॾु थी, ऐं उते जेको आहे साईं अलाह जोड़े जो ऐं असांजो मुंहिंजो माना प्राइमरी जो उस्ताद अदब ते प्राइमरी उन माण्हू पढ़ाई। उहो एॾो माण्हू उस्ताद माण्हू, ऐं जेको आहे हेॾे जेको आहे 1000 खनि माण्हुनि जो मजमो, 1000-2000 माण्हुनि जो मजमो मूंखे यादि अचे पियो। ऐं उहो माइक ते बि जेको आहे पढ़ी पियो हलियो, असीं वॾनि साईं जी था वरसी मल्हायूं। उहो नज़म हो डिघो जेको आहे पढ़ी वञी दंग कई, सम्झो त कलाक, पर केरु न इहो कल्चर सूफ़ियनि जो ॾिठो।
माना सभु हिचकंद करे वेठा, माना हिचकंद करे वेठा आहिनि, ॿुधनि बि पिया ऐं मुमकिन आहे त उन में जेको आहे आउं बि होसि, मूंखे यादि आहे, पर आउं एॾो आहे त मूंखे इहा ख़बर न हुई त वरसी छा थींदी आहे, सालगिरह छा थींदी आहे। हाणे प्राइमरी जे ॿार खे कहिड़ी जेको आहे इहा ॻाल्हि यादि हूंदी, माना अॼु खां ॼण 60 साल अॻे जी जेका ॻाल्हि, त माना पोइ जेको उनजो जेको पुछाणो थियो, जेका निदामत थी उन माण्हू पंहिंजो पाण सां कई, उहा केॾी ख़तरनाक आहे। ॻाल्हियूं घणियूं आहिनि, पिया कंदासीं। ऐं पाणी अॼु जेको आहे सो रहमतुल आलमीन कॉन्फ्रेंस में मौजूदु आहियूं, ऐं इहो सिलसिलो जेको आहे सो हिते बि जेको आहे, ऐं इहो जेको आहे सो हाणे यूट्यूब ते बि जेको आहे सो इहो सिलसिलो जेको आहे शुरू कंदासीं। ऐं हीअ तक़रीबन जेको हुज़ूर साईं जी ज़िंदगी ते, हुज़ूर साईं जी टीचिंग ते, ऐं उन जेको क़ुर आंदो आहे, जेको किताबु जेको असांजे लाइ खणी आयो आहे, महिरबानी। हा साईं अची वियो जेको आहे सो इस्लामाबाद जो कावो अची वियो आहे, उहो हाज़िर। सो पाण वटि जेका कॉन्फ्रेंस जेका हुई न, अञा हले पई कॉन्फ्रेंस, हफ़्तो हले, और कॉन्फ्रेंस में दुनिया जा जेके वॾा माण्हू आहिनि, उन्हनि वॾनि माण्हुनि जेके ॻाल्हियूं आहिनि, ऐं उहे जेको आहे सो पाण ॿुधंदासीं। हा रखी पी पिछे सुम्ह। हा मूंखे अम्मा यादि थी अचे, उहा बि ज़ोरी जेको आहे सो ईअं जाॻाए पोइ जेको आहे सो ईअं खीर पीआरींदी आहे, बाबा खीर ज़ोरी, ऐं सुबुह जो बि उथण सां जेको आहे सो चरूड़ी खीर जे मुंहं ते रखंदी। अरे अम्मा छाजे लाइ थी खीर पीआरी, चई अबा तूं वॾो थी तुंहिंजी शादी करायां, हाणे ईमान बि हाणे वॾो थी वियो आहे, हाणे लाज़मी आहे त हुनखे बि खीर पीआरबो, हुन खां पोइ हुनजी बि शादी कराइबी। गुरड़ी कर बाक़ी सभु चांहि हाज़िर आहे, मूंखे लॻे थो अलबस्ती अॼु कोन पुनो आहे, ऐं साईं इस्माइल बि ॾिसण में कोन थो अचे, ऐं साईं पीर सिद्दीक़ शाह महिरबानी कई आहे, ऐं उहो असांजी जेका सो मजलिस में मौजूदु आहे। 5 तारीख़ ते साईं मोहम्मद रहीम रावलानी जी वरसी हुई, ऐं कोन पुॼी सघियासीं जेको आहे सो न परे हूंदे जे करे, ऐं असांजो रूह उते हो, उते साईं जेको आहे हमदो पंवर बि आयो हो उते, ऐं उते आउं सम्झां थो त असांजो यार बुट साहिबु बि आयो हो, ऐं ॿिया बि इलाही दोस्त जेको आहे सो हुन में शरीक थिया, ऐं लाज़मी उते हुजूं आहे त हाज़िरी ज़रूरु भरायूं हा। जेके वॾा माण्हू आहिनि जिन पोरियो कयो आहे, ऐं इंसान ज़ात खे कुझु न कुझु जिन ॾिनो आहे, उन्हनि माण्हुनि खे यादि करणु खपे, भली ॻाल्हि आहे, पर उन यादि करण सां गॾो गॾु उन्हनि माण्हुनि जे उन जेको आहे सो रस्ते ते वञणु खपे, जेकॾहिं उहो रस्तो सुठो हो त। शर्त इहो आहे, अॼु जे असीं जिन माण्हुनि जूं वरसूं था वलायूं, जिन माण्हुनि जूं तारीफ़ूं था कयूं, उहे माण्हू हींअर न आहिनि, छो त तारीफ़ अॼुकल्ह उन माण्हू जी कबी आहे जेको ज़िंदह आहे, ऐं जेको माण्हू या MP आहे या MNA आहे या बादशाह आहे, जेको माण्हू जंहिं माण्हू जी तारीफ़ कजे ऐं पोइ वरी उन खां वञी जेको आहे सो नौकिरी वठी अचिजे, ॿ ॾोकड़ वठी अचिजनि, ऐं या वेही हुन वटि जेको आहे सो ॿ टे ढुक पी अचिजनि, पर असीं कहिड़नि माण्हुनि जी तारीफ़ था कयूं, जेके माण्हू बज़ाति ख़ुदि बज़ाहिर फिज़िकली आहिनि त कोन, ऐं जो सुभाणे जेको आहे सो उहे माण्हू जेको आहे सो असांखे जेको आहे सो इनाम ॾींदा या असांखे शाबस ॾींदा, या असां उन्हनि माण्हुनि वटि वेंदासीं ऐं उन्हनि माण्हुनि खां इनाम घुरंदासीं, उन्हनि खां वज़ीफ़ा घुरंदासीं, न। जेके बि वॾा माण्हू दुनिया जा आहिनि, उन्हनि जेकॾहिं ज़रड़ो बराबरि बि को चङो कमु कयो आहे, वॾो कमु कयो आहे, उनजी साराह कयो, ऐं उन इंसान ज़ात ते थोरो कयो आहे उन्हनि मां, जेकॾहिं मार्कूनी जेकॾहिं रेडियो ठाहियो आहे त उनजी महिरबानी आहे, ऐं उहो बल्ब कीअं ठाहियो, बेटी बल्ब कीअं ठाहिया, डेनीसन न, अॼु अचो त दुनिया जा जेके वॾा दिमाग़
हिन रहमतुल आलमीन कॉन्फ्रेंस में मौजूदु आहियां। उन्हनि जा तासरा छो उन्हनि जूं तकरीरूं त वॾियूं आहिनि उन्हनि जूं, पर उन्हनि जूं उहे ॻाल्हियूं जेके ॼण त को ईअं हिट कनि थियूं, जेके अॼुकल्ह मास्टर पीस बणिजी वियूं आहिनि जेके, ऐं उहे कंहिंजी उहे हुज़ूर साईं त माना हुज़ूर साईं तारीख़ मुस्लमान न आहिनि, हे नाले जो मुस्लमान न आहिनि, दीज़ आर प्रैक्टिकल मुस्लिम्स। उन्हनि जूं ॻाल्हियूं इन जे करे असांखे त सच पुछो त इस्लाम ते आंदो या हिन राग़िब कयो ई इन्हनि थॉमस कार्लाइल ऐं कार्ल मार्क्स खे, या हे जेके वॾा माण्हू आहिनि तव्हां पढ़ी वठो, जेके त मुखालिफ़ जेकॾहिं हूंदा आहिनि त उन्हनि मुखालिफ़नि खे पढ़ो, मुखालिफ़ छाजे करे थिया, ऐं जेकॾहिं हुननि इस्लाम जेकॾहिं आंदो त छाजे करे इस्लाम आंदो आहे, क़बूल छो कयो आहे। हिकिड़ो अंग्रेज़ राइटर हो, उन ते इहा ॻाल्हि कई, उन चयो त आउं ख़ुदा खे कोन मञींदुसि, मूं सम्झो ई कोन थिए, मूंखे त ॿुधायो, पादरी ॿुधायो त ख़ुदा जेको आहे आसमान ते वेठो आहे, ऐं मूंखे उहा आसमान वारी ॻाल्हि सम्झ में अचे कोन पई। हिकिड़ो साइंटिस्ट माण्हू ऐं ॿियो आलिम माण्हू, पोइ उन चयो त आउं जेको आहे सो कॾहिं कॾहिं मूंखां को अहिड़ो को कमु थींदो जेको ग़लति कमु हूंदो, आउं सम्झंदो हुउसि ग़लति कमु, या मूंखां ग़लति कमु थिए पियो, उन मां को नुक़सानु थियण वारो हो, त मूंखे का अंदरि मां अहिड़ी हिकिड़ी कुवत, अहिड़ी का ताक़त हुई जेका मूंखे झलींदी, न करी, ईअं न कर, न करी बसि। पर उनजो ॿियो अख़्तियार हुनजो कोन हो। पोइ केॾी कंहिं महिल जेको आहे उनजा नतीजा, पोइ निंड में बि ईअं अचनि इहे ॻाल्हियूं, त माना हीउ जेको आहे मूंखे कमु करिणो आहे, हिन माण्हू खे मूंखे खणणो आहे, हिन माण्हू खे मारणो आहे, हिन माण्हू जी मूंखे चोरी करणी आहे, हिन माण्हू जी, हीउ माण्हू छो थो असां ते सड़े, हीउ छो थो असां सां विढ़े। हाणे 24 कलाक माण्हू परेशान। पोइ जेको आहे हीअ कहिड़ी कुवत, भई आउं थो सोचां न, हाणे आउं आहियां, आउं मारियां, मर्ज़ी वारो आहियां, कंहिंखे जेको आहे जीआरियां, कंहिंखे परचायां, कंहिंखे रुआरियां, मुंहिंजी मर्ज़ीअ जी वणी थी करे। पर जॾहिं आउं अमल थो करियां त पोइ कहिड़ी कुवत आहे जेका मूंखे झले थी त न कर, न कर, ईअं न कर, जे इहो मूं सम्झो इहो ख़ुदा, छो त ख़ुदा जो रूह त माण्हू में आहे न। ख़ुदा चयो त मूं पंहिंजो रूह तव्हां में फूकियो, ऐं जेकॾहिं तव्हां में ख़ुदा रूह फूकियो, पोइ तव्हांखे ॿिए मुर्शिद जी, कहिड़े मुर्शिद जी ज़रूरत आहे, पोइ तव्हांखे आसमान ते वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे, पोइ तव्हांखे कंहिं जेको आहे गुफ़ा में वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तव्हांखे गिरजा में वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे, कलीसा में वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे, मसीतनि में बि उते जेकॾहिं असीं ॾिसूं था, वञूं था, त उते ॾुख थो अचे, केरु ॻाल्हाए कोन थो। अड़े बाबा, ही मौली साहब, ख़ुदा जा बंदा, ही माण्हू हेतिरा सारा ॾुकनि में ॾधनि, ही परेशान, हिनखे बादशाहनि परेशान करे छॾियो आहे, उन्हनि माण्हुनि खां हाल अहिवाल त वठो, उन्हनि जी मुदा न कयो, उन्हनि खे तव्हां मानी न खारायो, उन्हनि माण्हुनि जो इलाजु न कयो, उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधो, उन्हनि माण्हू माना इन खां वधीक ॿियो कहिड़ो ॾुख थींदो त हेॾो वॾो नज़रियो बि असां वटि हुजे, ऐं हेॾियूं वॾियूं वॾियूं इमारतूं बि असां वटि, हज़ारे हज़ारे माण्हू जंहिं वटि अचनि था, 5-5 हज़ार माण्हू जे रोज़ हर जुमे ते मस्जिदनि में अचनि था, हज़ारे माण्हू अचनि था। नंढड़े में नंढड़ो ॻोठ, उन में 500 माण्हू अचनि था, 100 माण्हू अचनि था, हुन में किथे जेतिरा माण्हू, उन्हनि माण्हुनि खे तव्हां रुॻो क़ुर ॿुधाए, नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं उन्हनि माण्हुनि खे ॿुधायो, ख़ुदा जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायो। हिकिड़ो चोर आयो हुज़ूर साहिब, चोर हिकिड़ो, सो उनखे ख़बर पई त वाह, हे ख़ुदा जो जेको नओं जेको पैगम्बर आयो आहे, छो त पैगम्बरनि जा किसा इहे जेको आहे हलंदा रहंदा, जे उन वटि पैसो आहे जाम, साईं उहो पैसा विरहाए थो, हाणे पैसा जो विरहाए थो त हल आउं पोइ वठी अचां हुन खां पैसा। अलाह, थकी था पऊं। अॻे छा हूंदो हो त साईं सिद्दीक़ छा थो ॿुधे त 11-12 कलाक जेको आहे वेठा हूंदा हुआसीं त थकंदा कोन हुआसीं। ऐं हाणे आउं सम्झां थो त जेको बुत आहे उहो जेको आहे सो भुरी थो पए, केॾी कंहिं महिल जेको आहे सो थक थो थिए, पोइ पासा था वरायूं,
पर तव्हांजी हाज़िरी ज़रूरु भरबी ऐं हीअ कॉन्फ्रेंस तव्हां अटेंड ज़रूरु कजो। हीअ पंहिंजे ॿचड़नि सां अटेंड कजो, पंहिंजे नियाणियुनि सां अटेंड कयो, पंहिंजे माइरुनि भेनरुनि सां अटेंड कयो, छो त हीअ तव्हां सां वाइदो आहे। हीअ लतीफ़ जी मजलिस में ॾाढा बि न ॻाल्हाए, गुथो लफ़्ज़ बि इन में जेको आहे सो न ॻाल्हाइबो। ऐं किन माण्हुनि खे जेको आहे तकलीफ़ थी पए, असांजी जेको आहे वेही मुनाज़रा वेही करियूं, असीं तव्हांखे असां मुनाज़रे बाद असीं माण्हू आहियूं कोन। जेका ॻाल्हि सम्झ में अचे थी असांजी उहा कयूं था। तव्हांखे बि अगरि सम्झ में अचे थी त ॿुधो, तव्हांखे सम्झ में नथी अचे त कन बंदि करे छॾियो। हींअर बि ॾिसूं पिया त केतिरा माण्हू अचनि था, रुॻो ॾिसो भाऊ करियो हलिया था वञनि। ही मजलिसूं अहिड़ियूं न आहिनि जो उन में माण्हू हिकिड़ो दफ़ो अचे उहो माण्हू हलियो वञे, उहो जेको आहे उहो माण्हू न। हिन कचहरी में उहो माण्हू अचे जेको दिलि जे कननि सां। हीअ अंदरि जा जेके कन जेके आहिनि, छो की ॿाहिरि जा जेके कन आहिनि उहे कमाता न आहिनि। तॾहिं लतीफ़ साईं चयो त हे कन गाॾो विकिणी कन खे ॿिया गिने, हे कन गाॾो विकिणी कन खे ॿिया गिने, जनी साण सुणे परियां संदी ॻाल्हिड़ी। चई जेके पहिरीं जी ॻाल्हि ॿुधणी आहे त कन खे सुठा वठी अचे। सो हाणे एल ब्राउन, हाणे एल ब्राउन साहब चयो त मोहम्मद जे असर सां माण्हू हिकु रिश्ते में जुड़ी, माना हुज़ूर साईं जे बारे में फरमाए थो त उनजे नाले में उनजी वाह वाह वाह, माना उनजो एॾो असर हो, एॾी पुर असर शख़्सियत हुई, ऐं एॾो हुनजे ॻाल्हाइण में को मिठास हो। यतीम माण्हू जे ॻाल्हाइण में वॾो मिठास थींदो आहे। यतीम त दुनिया जा घणा माण्हू ॾिठासीं, पर अहिड़ो माण्हू घटि अहिड़ा माण्हू ॼमण खां अॻु में पीउ गुज़ारे वञे ऐं 6 सालनि जो हुजे जेको आहे सो हुनजी जवान हुनजी जेको आहे सो माउ जीजल हुनजी हली वञे, ऐं पोइ कीअं जेको आहे सो उहो माण्हू पलियो। हीअ जेके दुनिया जा मूं ॾिठो आहे त यतीम माण्हू तमामु वॾा ॾाहा माण्हू थिया आहिनि ऐं तमामु दुनिया जा अज़ीम माण्हू थिया। कबीर असांजे अॻियां आहे यतीम माण्हू हो, केॾो वॾो माण्हू हो कबीर। यतीम माण्हू, यतीम छा अहिड़ो माण्हू जेके ढेर ते उछले वञिजे, हुनखे ॿियो खणी वञी पाले, उन माण्हू खे छा चवंदो। हीअं दुनिया जो वॾो माण्हू आहे, सभु कबीर खे सलाम था। हीअ दुनिया जो वॾो माण्हू आहे जंहिंजे लाइ बिस्ते चवे थो त इंसानी भाइपी जो सभ खां वॾो अमल आहे। ए ब्रदरहुड ऑफ ह्यूमनिज़म, ऑफ ह्यूमनिटी। इंसान ही हिकु मुस्लमाननि जी ॻाल्हि त करे ई कोन थो, मुस्लमान हुआ किथे हुज़ूर साईं खां अॻु। हुज़ूर साईं मुस्लमाननि सां त ॻाल्हाए ई कोन। पहिरियों मुस्लमान पाण हो, ॿिया त यहूदी हुआ, ॿिया ईसाई हुआ, उते त हिंदू बि कोन हो। ऐं हिंदुनि वटि हिते जेको आहे सो आउं सम्झां थो त उहा शइ हुई, अॻे ई मौजूदु हुई। ख़ुदा जी मर्ज़ी हुई जेकॾहिं हिते उहा जेकॾहिं इनखे पैदा करे हा त हिते असांखे घणी तकलीफ़ थिए ई कोन हा। हे कॾो खां ई सॼो जेको आहे सो तव्हांजी दुनिया सॼी जन्नत थी वञे हा। पर हे जेको आहे सो ज़िद्दी, हे जेके ज़ालिम ऐं ख़तरनाक जेके माण्हू हुआ, उन्हनि वटि ख़ुदा जेको आहे सो हिनखे हुआ। ऐं पोइ उन्हनि जेको हुन सां हशर कयो, जेका हालत कई, हाणे उहो कॉन्फ्रेंस में थी सघे थो त किथे इहे ॻाल्हियूं अचनि ऐं उहे ॻाल्हियूं बि कंदासीं त केॾो जेको आहे सो रिस्पॉन्स जेको आहे सो केतिरो हुननि खे जेको आहे सो मिलियो। लतीफ़ साईं चयो त भुलियो सभु भंभोर जो पुठीअ होत न हलियो। हीउ भंभोर सॼो भुलिजी पियो हलियो, इन सुञातो ई कोन हिन माण्हू खे त हीउ माण्हू ॻाल्हि हींअर बि वक़्तु आहे। जेके विढ़िया, जिन मञियो जिन न मञियो उहे हलिया विया सभु। हाणे असां उन्हनि लाइ त कोन कंदासीं,
असीं जेकर उन्हनि जे नाले में विढ़ी बि पऊं जेकॾहिं असीं माण्हू हींअर, उहे माण्हू हींअर आहिनि त कोन, तव्हांखे शाबस केरु ॾींदो, या तव्हां छट कंहिं जे मथे में रखंदो। तंहिंजे करे इहे जेके अजायूं जेके ॻाल्हियूं जेके आहिनि, अजायो पोइते ॾिसंदा किरी पवंदा। तंहिंजे करे असीं था चऊं त हीउ वक़्तु आहे, हे जेके असांजा पीर सॻोरा आहिनि उहे माण्हुनि खे सही ॻाल्हि ॿुधाए त हीउ रस्तो आहे, हेॾा रस्तो कोन्हे। जीअं तव्हां पंहिंजे बचनि जे लाइ सोचो था, हुनजे तइलीम तरबियत लाइ सोचो था, तीअं पंहिंजे मुरीदनि जे लाइ बि सोचो। ही तव्हांजा मुरीद जेकॾहिं ग़रीब आहिनि, तव्हां हुननि जे बचनि खे पढ़ायो, हाणे उन्हनि जो इलाजु करायो। छो त हाणे पीर जेके आहिनि से जागीरदार थी विया आहिनि। अॻे पीर फ़क़ीर हूंदा हुआ, इहे खरनि ते उन्हनि जो हिसो हूंदो हो। हाणे उहे जेको जागीरदार थी विया आहिनि त असांखे पीर बि क़बूल आहिनि, उन्हनि खे सलाम कंदासीं, पर हाणे उहे मुरीदनि खे संभाले। ऐं मुरीदनि खे ईअं न चवंदो भाई हिन जेको आहे उठ खे वोट ॾेई छॾियो, हिन घोड़े खे वोट ॾेई छॾियो। असां वटि ईअं पीराणे कल्चर में ईअं पीर बादशाह जंहिंजे नाले चवंदो हुनखे वोट ॾेई छॾिबो आहे, भले जेको आहे उहो कहिड़ो माण्हू। ऐं जेके असांजा आलिम, हे मौली साहिब, असांजा उस्ताद अदीब, हे शाइर, हे असांजा रूहनि जा जेके राखा जेके आहिनि, इहे बि रहम करियो। हाणे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि, ख़ुदिगर्ज़नि ऐं पंहिंजे ख़सीस मज़नि जे करे तव्हां जेको आहे ग़लति ॻाल्हियूं था कयो। पोइ जेकॾहिं तव्हांखे हरगुरू मज़ा वठिणा आहिनि त की लिख चोरी में असीं त कोन इजाज़त ॾींदासीं, न को ख़ुदा इजाज़त ॾींदो, पर घटि में घटि तव्हां माण्हुनि खे जेको आहे तव्हां भुलायो त न, माण्हुनि खे ग़लति ॻाल्हियूं त न ॿुधायो। माण्हुनि खे घटि में घटि न को माण्हुनि खे डेॼारियो न। माण्हू अॻे ई मुआ पिया आहिनि। अटे जो सेर साईं सिद्दीक़ शाह जो, उन ॾींहुं बचल ॻोठ में उहो मेमण जो दुकानु आहे, उतां जेको आहे पुछा कई 90 रुपया, त मूंखे लॻे थो हेर ताईं जेको आहे थी वियो हूंदो, जेको आहे 100 रुपया थी वियो। हाणे 100 रुपया अटे जो सेर, ग़रीब माण्हू, उन माण्हू जो हशर कहिड़ो हूंदो, उहो कहिड़ो उहो माण्हू तव्हांजा फ़िल्सफ़ा सम्झंदो। उहो माण्हू हीअ डिॼी जेको आहे माण्हू जुमे जे ॾींहुं मस्जिद में अचनि था, छाजे लाइ था अचनि? त मौली साहिब जो जेको आहे लेक्चर ॿुधण था अचनि, को हुन ख़ुतबा ॿुधण था अचनि, उहो ॾोह बख़्शाइण था अचनि, उहो दुआऊं घुरण था अचनि। त मुंहिंजी माउ बीमार आहे, हुनखे ठीकु कजांइ, मुंहिंजो पीउ बीमार आहे, हुनखे ठीकु कजांइ। मस्जिद में इन जे लाइ अचिबो छा? हीअ ख़ुदा जी जेका मस्जिद जेका अलाह जी ऑफिस हुई, अलाह जो हेडक्वार्टर हो, उते फ़ैसिला थींदा हुआ। उते जेको आहे प्लानिंगूं थींदियूं हुयूं, उते रिथाबंदी थींदी हुई। उते यहूदी बि वेठा हूंदा हुआ, ईसाई बि वेठा। जीअं मूं अर्ज़ु कयो त हुज़ूर साईं जा पहिरियां जेके मुखातिब जेके हुआ उहे इहे यहूदी ऐं ईसाई हुआ, अहल किताब हुआ। हींअर त असीं बि अहल किताब थी वियासीं, छो असीं था चऊं असीं मुस्लमान आहियूं, असीं जेको आहे अलाह असांजो आहे, असीं वेंदासीं जन्नत में। यहूदी बि ईअं था चवनि, ईसाई बि ईअं था चवनि, ऐं हिंदू चवंदा असीं स्वर्ग में वेंदासीं, स्वर्ग असांजी। त आहियो सभु आदम जो औलाद, जन्नत बि हिकिड़ी आहे, अलाह बि हिकिड़ो आहे, तव्हीं बि हिकु थी वञो। ॻाल्हि त माण्हू हिकु न आहे, ख़ुदा हिकु आहे। पोइ उनजा मज़हर हर कंहिं माण्हू वटि पंहिंजा पंहिंजा। पोइ मज़हर कंहिं पंहिंजो काठ जो ठाहे छॾियो, कंहिं मेण जो ठाहे छॾियो, कंहिं तसवर जो ठाहे छॾियो। पर जेकॾहिं इल्म जो तसवर ठाहिजे जेकॾहिं ख़ुदा, उनमें के कानून हुजनि, उनमें के क़ाइदा हुजनि, उनमें के हिदायतूं हुजनि, उनमें के महबूबियूं हुजनि, उनमें के रिआयतूं, के हक़, के फ़र्ज़, केॾो माण्हू खे मज़ो अचे। ऐं क़ुर में ईअं ई आहे, लतीफ़ जे रिसाले में बि ईअं ई आहे। जे तूं सवारिया सम्झ, असुल ॻाल्हि आहे सम्झण जी। बिस्ते चयो त इंसानी भाई पीउ जो वॾो अलम बरदार, माना जीअं झंडो बुलंद कयो इंसानी बिरादरी जो, उहो केरु? मोहम्मद। बसि इहे हुनजा लफ़्ज़, केॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि माण्हुनि जा। रेवरेंड स्टीफनसन चवे थो त मोहम्मद जो पैगाम इंसानियत लाइ बरकतनि जो मौजो। मोहम्मद जो पैगाम
इंसान ज़ात जे लाइ बरकतुनि जो मौजूब ऊंदाही खां रोशनी। हीउ ॾिसो न कीअं जेको आहे दरिया खे कूज़े में ई माण्हू पोइनि था। त बरकतुनि जो मूजिबि ऊंदाही खां रोशनी ऐं शैतान खां ख़ुदा ॾांहुं वठी थो वञे। माना ॼण त जेको आहे माण्हू शैतान जे चंगुल में फासी पियो आहे, उहो ॾोह करे वेठो आहे। पर हीउ मोहम्मद जो पैगाम जॾहिं आयो त जेको आहे हीउ ऊंदाही खां रोशनी ॾांहुं वठी थो वञे ऐं असांखे शैतान खां जेको आहे ख़ुदा ॾांहुं वठी थो वञे। माना दीज़ आर कॉन्सेप्ट। ॾिसो न कीअं शैतान खां ख़ुदा ॾांहुं कीअं वठी वञिबो। माना शैतानियत मंझां निकिरबो, ख़ुदाई ॾांहुं हलियो वञे। बुराई मंझां निकिरबो, चङाई ॾांहुं हलियो वञे। न असीं चवंदा न शैतान हुजे जेको आहे सो उनजी शिकिल बि हुजे, उनजा सिंग बि हुजनि उनजा, ऐं उहो जेको आहे असीं ॾिसूं बि सही उहो शैतान। अजीब क़िस्म जा असांजा हिकिड़ा कॉन्सेप्ट आहिनि। वॾनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं था ॿुधूं। सर विलियम मोर छा थो चए? सर विलियम मोर चयो त बुत परस्ती ऐं तारीख़ तोहमतनि खे ख़तमु करण वारो लिसन। हीअ दुनिया जे वॾनि दिमाग़नि जूं ॻाल्हियूं ॿुधो तव्हां। इहे नेट ते पिया आहिनि सभई। तव्हां यूट्यूब ते वञो, तव्हां लिखो जेको सर विलियम मोर। ईअं न बिल्कुलु जेको आहे हवालनि सां इहे सभु शयूं मौजूदु आहिनि। मूं न ठाहियूं आहिनि। काश इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं असीं करे सघूं। हे असां जेके बि हेसि ताईं आलम ॿुधा आहिनि उन हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं न कयूं आहिनि। ही कहिड़ा तव्हांखे अहिड़ा मुफ़्ती अहिड़ा आलम तव्हांखे सुझनि था, सिंध जा तव्हांखे सुझनि था या हिंद जा तव्हांखे सुझनि था, जे हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं हुजनि। ऐं सो बि एॾे वॾे माण्हू जे लाइ जेको असां जेको आहे उनखे सिर्फ़ु जेको आहे अक़ीदे तौर ते मञूं था, उनखे ख़ुदा मां खे मञूं था, पर हुनजी हिकिड़ी ॻाल्हि ते कोन था। मूं नंढिड़ो जेको आहे सो मिसाल पियो ॾिनो, ऐं जंहिंमें जेको आहे उहो चोर जॾहिं हुज़ूर साईं वटि पहुतो त उन जो साईं मूं ॿुधो आहे त तूं जेको आहे पैसा थो ॾीं, भलो माण्हू आहीं, तोखे सलाम हुजे, दुरूद हुजे तो ते, ऐं मूंखे बि पैसा ॾे। त चयो हा पैसा खपनि तोखे? चई घणा खपनि? चई हेतिरा खपनि। चयो तोखे पैसा ॾिबा, पर तूं हीअं कर, थोरी मुंहिंजी ॻाल्हि थोरी ॿुध। घर में छा थिए? चई घर मिसकिन माण्हू आहिनि, छा आहे भई, उहो वटो हूंदो, को रसो हूंदो, ॿियो छा हूंदो। चई पोइ हीअं कर, त पहिरीं वञ, उहो रसो बि खणी आ ऐं चादर बि खणी आए ऐं वटो बि खणी। हाणे उहो वटो बि खणी आयो, चादर बि खणी आयो। पोइ हुन सोचियो त हीअ त आउं वियुसि जेको आहे हिन खां ॾोकड़ वठणु, ऐं हिन त मुर्गे जेको आहे सो हीअ वॾे खपे बि, चयो विकिणाईंदो अलाए छा कंदो चादर। ईअं ई थियो त पाण फरमायोसि हाणे हीअं कर त तूं इहा जेका चादर आहे इहा वञी विकण, ऐं इहो जेको वटो आहे इहो वञी विकण, ऐं पोइ जेके पैसा थियनि पोइ उन मां तूं वटि हिकिड़ो रसो आहे, हिकु वटि कुहाड़ी, ऐं पोइ तूं वञी कर काठियूं, ऐं पोइ तूं विकिण बाज़ार में, ऐं पोइ वरी कुझु ॾींहंनि खां पोइ अचिजांइ, पोइ तोखे जेतिरा पैसा तोखे खपंदा ओतिरा तोखे आउं ॾींदुसि। दिस इज़ प्रैक्टिकल टीचिंग। इनखे उस्ताद चइबो आहे, इनखे रहनुमा चइबो आहे। ऐं उहो माण्हू सम्झी वियो हलियो त वाह जी हिन टल कई, वाह जी अटकल ॾसी अथसि, ऐं हिन ईअं ई कयो। हाणे ठीकु आहे, पर हाणे जेके पैसनि जो ॻाल्हि आहे, अध में त ॻाल्हि कान छॾिबी। 10-15 ॾींहं जो हिन काठियूं विकियूं त पैसनि जी झोली भरिजी वई। पोइ झोली पैसनि जी भरे अची हुज़ूर साईं जा इहा रखियईं। चई साईं वाह जी टल ॾसी अथई। आउं वाक़ई जेको आहे सो चइण हीअ सभु पैसा जेके आहिनि इहे कमाया अथमि। चई अब हाणे हीअं कर, हीअ पैसा खण, हाणे इन पैसनि मां पहिरीं वञी 2 चादरूं वञी वठि सुठियूं। हू चादर अबरी सबरी वई हली, ऐं जेको आहे सो वटा बि हिकिड़ो न 2 टे वञी वटा वठि, सुठा अटा नवां अटा वञी वठि, ऐं इहे ई पैसा खणी वञि। तोखे खपनि त रख, न खपनि त ॿिए कंहिंखे ॾेई छॾ जंहिंखे ज़रूरत हुजे। आउं पैसनि खे छा कंदुसि, मूंखे ॾींदुसि, आउं विरहाए छॾींदुसि पैसा। चई आउं ईअं पैसा थो ॾियां,
ईअं हिकिड़ा माण्हू कमाइनि था पोइ वरी पाण खणी था वञनि कुझु रखी था वञनि ऐं आउं वरी हुनखे विरहाए थो छॾियां उन्हनि। त असुल ॻाल्हि इहा आहे। हीअ सर विलियम मोर जेको आहे उहो नंढिड़ो माण्हू न आहे, मुस्लमान कोन्हे, मौलवी कोन्हे कोई, हीअ अदीब आहिनि। हीअ दुनिया जा अल्लाह दुनिया जा वॾा माण्हू आहिनि। दुनिया जा वॾा माण्हू हुज़ूर साईं जे लाइ जेके हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं हिननि माण्हुनि कयूं आहिनि, एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं असां न ॿुधियूं आहिनि असांजे आलमनि सॻोरनि खां। छो त बुत परस्ती ऐं तारीकी ऐं तारीख़ तोहमतुनि खे ख़तमु करण वारो तौहीद ऐं अलाह जी रहमत जो तसवर ॾियणु वारो। माना माण्हू परेशान थिया पिया, अलाह रहम कंदो। हींअर बि असां वटि इहो ई हथियार, केॾा बि वॾा मसाला हुजनि, कंहिं वटि बि हलिया वञो, तव्हां ॿुधण वटि हलिया वञो, पछाड़ी में छा चवंदो, अलाह रहम कंदो। अलाह जो तसवर, अलाह जे रहमत जो तसवर जेको आहे ख़ुदा जे नबी ॾिनो। ला तक़नतू मिन रहमतुल्लाह, अलाह जे रहमत वञण जेको आहे तव्हां ना उमीद न थियो। विलियम मोर थो चवे त ईमान जे बुनियाद ते पाण भाइराणी मोहबत, ईअं न त हीउ जेको आहे मुंहिंजो चाचे जो पुटु आहे, मुंहिंजो मामे जो पुटु आहे, मुंहिंजो सौटु आहे, मुंहिंजो भाइटो आहे, हीउ मुंहिंजो भाणेजो आहे, इन जे करे हिनखे भायां थो, हिन सां मोहबत थो कयां। न, इन जे करे तोखे कोन थो भायां। पाण पीर भाई आहियूं, पाण हिकिड़े फ़िरके जा माण्हू आहियूं। ॾिसो न हिते असां वटि ईअं ई आहे, उहो इंसानु ख़तमु थी वियो। हीअ असुल में जेको ह्यूमनक्रेसी जेका असांखे सम्झ में नथी, डेमोक्रेसी त असांखे सम्झ में अचे थी वञे, डेमोक्रेसी ताईं त माण्हू पहुतो आहे, पर जेका डेमोक्रेसी जेका आहे उहा जेका उन में जेको आहे सो तव्हां स्पेस ॾींदो, तव्हां जेको आहे सो ज़ालिम माण्हू खे बि स्पेस ॾींदो, पर जेका इंसान परस्ती जेका इंसान दोस्ती जेका आहे, ह्यूमनक्रेसी जेका आहे, उन में तव्हीं जेको आहे सो लीक कढंदो। डेमोक्रेसी में तव्हां चवंदव सभई माण्हू अचो जहिड़ा बि आहियो, उन में ख़तरनाक माण्हू, उन में चोर माण्हू हुजे, डाकू माण्हू हुजे, शैतान माण्हू हुजे, पर वोट त तव्हांखे खपे न। हे जेके MP MLA या जेके असांजा सियासतदान मजबूर आहिनि, ऐं जेकर इहो शर्त जेकॾहिं पइजी वञे हलियो त बाबा हीउ जेके माण्हू घटि में घटि जेको आहे फज़ीलत वारा माण्हू हूंदा, जेके गारियूं कोन ॾींदा हूंदा, जेके नफ़रतूं कोन कंदा हूंदा, जेके माण्हू विढ़ंदा कोन हूंदा, अॼु ॾींहुं थी वई लिखो उहे माण्हू जेके आहिनि से जेको आहे सो इलेक्शन में बीह सघनि था, ऐं उहे माण्हू वोट ॾेई सघनि था जंहिं अॼु ॾींहुं कंहिंजी बेइज़ती न कई। छो त बेइज़ती खां वॾो ॿियो को क़त्ल आहे ई कोन। उहो माण्हू वोट ॾेई न सघंदो जेको माण्हू जेको आहे सो मुनाफ़िक़ आहे, जेको माण्हू ठगियूं कंदो थो अचे, जेको माण्हू ज़ालिम आहे, उहो वोट ॾेई कोन सघंदो। हीअ तव्हांजा वॾेरा ऐं सभु किरी पवंदा। त पहिरीं तव्हां असेंबली मां तव्हां इहो पास त करायो नी असे, इहो पास करायो बाबा हीउ जेको वोट वठण वारो ऐं वोट ॾियण वारो ॿिन्ही जे लाइ मयार मुक़ररु कयो। हे जेके बिशनी जेके माण्हू आहिनि उहे वोट ॾियनि था, पोइ मूंखे ख़बर आहे त डॉक्टर ज़ुल्फ़िकार वटि सॼो ॾींहुं वेठा हूंदा हुआ, वॾेरा वेठा हूंदा हुआ, ऐं पोइ उहे हुजतूं कंदा, साईं मूंखे 200 नौकरियूं ॾे, को चवंदो मूंखे 1000 नौकरियूं ॾे, पोइ असां तोखे वोट ॾिना, असां तोखे हीअं कयो, पोइ असांखे मिल में पोइ डॉक्टर पोइ कीअं ॻाल्हाईंदो असां तव्हांखे ख़बर आहे। उहो पहिरीं पंहिंजो पाण खे जेको आहे भलो भलो चई पोइ वरी शुरू थींदो हिन। पोइ डॉक्टर चवंदो हिननि खे कहिड़ी ख़बर, मिल मुंहिंजी त आहे कान, अकाउंट अलाए कंहिंजा आहिनि, जनरल मैनेजर आहे, जेके ॿिया चा इहे सभु बैंकनि जा माण्हू आहिनि, असां त मरी रुगो ईअं वेठा ईअं संभालियो हुननि। त माना इन जे करे अॼु इहो शर्त जेको आहे अहिड़ो पवणु खपे जंहिंमें इहो शर्त हुजे त बाबा वोट ॾियण वारो माण्हू सुठो हुअणु खपे, ॾोहारी माण्हू खे जेको आहे वोट न ॾियणु खपे, ऐं न को ॾोहारी जेको माण्हू क्रिमिनल जेको माण्हू, हीउ ॾिसो न तव्हांजो जेको कानून कहिड़ो कानून आहे, तव्हां कहिड़े मुल्क जा माण्हू आहियो। हिकिड़ो माण्हू जेके बेॾोही माण्हू आहे उन ते बि इल्ज़ाम लॻी वञे, केस सादिर थी वञे ऐं सज़ा खाई वञे कूड़े केस में, उनजी नौकिरी ख़तमु, का बि उनखे सरकारी नौकिरी कान मिलंदी, इहो कानून आहे।
उन करे कोशिशि जे करे कंदा आहिनि त माण्हू जेको आहे सो नौकिरी वारो माण्हू जेको आहे को अहिड़ो को सियासत करण जहिड़ो को ॾोह जेको आहे सो न करे विझे। त पोइ ही माण्हू जेके आहिनि हेॾा वॾा ॾोह कनि था ऐं हाणे त उनते बहस ई अजायो आहे, उन ते ॻाल्हियूं त खुली पयूं आहिनि त हाणे ते केतिरा गॾिजी पोइ उहो माण्हू वरी कीअं फिरी फिरी जेको आहे उहो क़ौम जो नुमाइंदो थो थिए, अवाम जो नुमाइंदो थो थिए, पोइ उहो वरी वज़ीर थो थिए, पोइ उहो जेको आहे टे टे दफ़ा वज़ीर आज़म थो थिए, चारि चारि दफ़ा वज़ीर आज़म थो थिए ऐं पोइ सभु उहे पोइ कानून ठाहिनि था, उन्हनि कानून ते असीं हलूं था। बाबा पहिरीं ॻाल्हि त कानून ते हलिजे, कहिड़े कानून ते हलिजे, कानून ठाहियो कीअं? छा क़ुर जो कानून? ही पाकिस्तान जो जेको आइन आहे छा क़ुर जो कानून, इस्लामी कानून? हीअ दुआ करियो भुट्टो साहिब खे जेको आहे तव्हांखे कानून ठाहे ॾेई वियो आहे, वरी उनखे जनरल ज़िया हुनखे फाड़े चियाड़ू चियाड़ू करे जेको आहे टुकर करे उछले छॾियो हुनखे, पोइ जेको ईंदो वियो उनखे जेको आहे पंहिंजा कढंदो वियो ॻाल्हियूं, पोइ वरी अरिड़हीं तरमीम जे नाले में तव्हांखे वरी थोरो सिधो करे ॾिनऊं, हाणे वरी उनखे लताड़े पियो। त माना असुल ॻाल्हि इहा त असां माण्हुनि जा जेके रिश्ता जेके आहिनि उहे कंहिं नज़रिये जे बुनियाद ते न आहिनि। असांजी जेका सियासत आहे उहा कंहिं उसूल जे बुनियाद ते न आहे, ग़ैर उसूली बुनियादनि ते, ज़ाती बुनियादनि ते, ज़ाती मफ़ादनि जे बुनियाद ते असीं उहा सियासत कयूं था। ऐं हीअ हुज़ूर साईं जी जेका हीअ सिफ़त पियो ॿुधाए, नज़रियाती बुनियादनि ते भाइराणी मोहबत, यतीमनि जी परवरिश, माना उनजो हिकिड़ो 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 जेको जुमिलो जेको हुन माण्हुनि जो आहे उहो एॾो वॾो जुमिलो, माना यतीमनि जी परवरिश, यतीमनि खे मानी खाराइण वारो न, छो त पाण यतीम हो, हुनजी जेका परवरिश जेका थी हुई त उहो जेको आहे सो कर्ज़ बि लाहे पियो, ॾस बि ॾिए। त यतीमनि जी परवरिश करण वारो ईमान जे बुनियाद ते चई ग़ुलामनि सां अहसान करणो, पर जंहिं जेकॾहिं रोज़ा न रखिया आहिनि त पोइ जेको आहे उहो कराए छॾे। ग़ुलामनि सां मोहबत करण वारो, ग़ुलामनि ते अहसान करण वारो, शराब जी रोकथाम करणो। इहा ॻाल्हि केरु थो करे? सर विलियम मोर। शराब जी रोकथाम में जेका कामयाबी इस्लाम हासिल कई सा कंहिं ॿिए मज़हब खे नसीब न थी। माना इहे माण्हू इहा ॻाल्हि सम्झी विया आहिनि त इहा शइ माण्हू जे सिहत लाइ ठीकु न आहे। डॉक्टर मार्क्स डोड्स चयो हे तमामु वॾा माण्हू, हे अंग्रेजी अदब जा वॾा माण्हू रुॻो नाला न आहिनि, हे ॿुधियूं ॻाल्हियूं न आहिनि, इहे नाला इहे नोट करियो ऐं तव्हांखे लिखी उमाणिया, तव्हां इन ते बटण हणो तव्हां गूगल, इन्हनि जा किताब निकिरी ईंदा। तव्हां सेक्स एंड कल्चर ते तव्हां पढ़ी वठो, डॉक्टर अनविन खे पढ़ी वठो, हार्वर्ड यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे, मूंखे लॻे थो त पीढ़ी में अञा ताईं हूंदो आहे या न आहे इहा बि ख़बर पइजी वेंदी। उहो 900 सुफ़नि जो किताबु लिखियो आहे, उन 900 सुफ़नि जो किताबु छा ते? सेक्स एंड कल्चर। त सेक्स जो जेको आहे कल्चर ते कहिड़ो असरु थो पवे, कल्चर जो सेक्स ते कहिड़ो असरु थो पवे। दुनिया जा 88 मुल्क ई माण्हू घुमियो, दुनिया जे 88 क़ौमुनि जो हिन कल्चर जेको आहे ॾिठो आहे सेक्स जो, उते कीअं शादियूं थियनि थियूं, कहिड़ी उमिरि में शादियूं थियनि थियूं, पोइ उन मामले में ॿिया उन्हनि जा कहिड़ा जेका क़ाइदा कानून आहिनि, पोइ फिरी 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 वरी बि इस्लाम जे हिननि कानून ते अचे थो त माना उहे सघारा उन जेके माण्हू चयो मूं उहे ॾिठा जंहिंजो सेक्स ते कंट्रोल, जिन माण्हुनि शादी खां अॻु में बि सेक्स ते कंट्रोल कयो ऐं शादी खां पोइ बि जेको आहे सो उनजो सेक्स उनजे पंहिंजे जेको आहे सो मुठ में हो, उहे माण्हू दुनिया जा सघारा माण्हू ॾिठा। पर जिन माण्हुनि जो सेक्स ते कंट्रोल न हो, जिन माण्हुनि जो, जिन उहे माण्हू दुनिया जा कमज़ोर तरीन माण्हू ॾिठा। उनमें तव्हांजो हिंदुस्तान, पाकिस्तान, इहे जेके मुल्क जेके आहिनि इहे सभु अयास ओबास मुल्क सभु उन में अची था वञनि। त असुल ॻाल्हि इहा त असां जेकॾहिं घणियूं ॻाल्हियूं एतिरियूं पढ़ी नथा सघूं त घटि में घटि ॿुधूं सही। हीअ लतीफ़ जी मजलिस में अचो, लतीफ़ जी मजलिस में अञा ताईं वॾा माण्हू ईंदा। हे आलम बरज़ख मज़ा ॾिसो नी, शेख अयाज़ बि असां वटि अचे थो,
अयाज़ जानी बि अचे थो, हीउ जेको आहे दुनिया जा वॾा माण्हू आहिनि। ऐं डॉक्टर मार्क्स डोड्स उहो छा थो फरमाए त मोहम्मद हर अक़ीदे जी इस्लाह कई। कार्ल मार्क्स न, ही मार्क्स इलाही आहे। ऐं उन में जेको आहे कार्ल मार्क्स, थॉमस कार्लाइल, ही डॉक्टर मार्क्स डोड्स, डोड्स जो नालो आहे, मार्क्स लक़ब आहे हुनजो शायदि। मोहम्मद हर अक़ीदे जी इस्लाह कई ऐं अरबनि खे दुनिया जे सभ खां वॾनि क़ौमुनि जे अॻियां आणे बीहारे छॾियो। हीअ जेके ॻोहूं खाईंदा हुआ, जेके नियाणियूं जेके पूरींदा हुआ, जेके माण्हू 24 कलाक नशे में धुत हूंदा हुआ, माना उन्हनि खे दुनिया जूं जेके वॾियूं जेके क़ौमूं हूंदियूं हुयूं उन्हनि ॾांहुं जेको आहे साम्हूं अची बीहारे छॾियो। उन वक़्तु हबश हो, इहो फारस हो, इहे चीन हुआ, इहे ई हुआ न मुल्क, सिंध हुई। माना उन्हनि जे साम्हूं अची, माना कॾहिं अरबनि खे जेको आहे कंहिं ते हमिलो फुरू कंदा हुआ, बसि जेके मके में माण्हू ईंदा हुआ उन्हनि जो। बाक़ी हीअं दुनिया ते हमला करणु या दुनिया ते बादशाही करणु, पोइ ख़ुदा त उन्हनि खे कोन चयो त तव्हां जेको आहे माण्हुनि खे जेको आहे हीअं जेको आहे माण्हुनि ते फ़तम करे पोइ माण्हुनि सां ज़ुल्म करे। हुनजो त कानून इहो त बाबा जेकॾहिं तव्हां सां असां विढ़णु नथा चाहियूं, असांखे ख़बर पई आहे, असांखे ख़बर आहे असीं दुनिया में रहूं था, तव्हां पंहिंजे माण्हुनि सां सही नथा। इहे हुज़ूर सां जा ख़त था पढ़ो ऐं तव्हां उते जा जेके पोरहत आहिनि, माना हीअ जंग ई सॼी पोरहतनि जी, पोरहतनि ऐं सरमाएदारनि जी जंग अॼु जी न आहे, ही ज़माननि जी जंग आहे। जंग खां जॾहिं निकितासीं तॾहिं खां वठी जंग शुरू थी आहे। त इहा ॻाल्हि असांजे ख़ुदा खे पसंदि न आहे। केॾो शानाइतो तरीक़ो जेको आहे सो ख़ुदा जो पेश करण जो। उनजे करे तव्हां मुड़ी वञो, तव्हां सुठा माण्हू थियो, तव्हां मिसकिन माण्हुनि खे, पोरहत माण्हुनि खे उन्हनि जे पोरे जो पूरो उजूरो ॾियो। जेकॾहिं तव्हां ठीकु थी विया, बहितर थी विया हलिया, त तव्हां सां को जहिड़ो कोन्हे को। पर जेकॾहिं तव्हां सुधा न थिया, तव्हां में तब्दीली न आई, तव्हां जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खे असां त ख़ुदा जो फर्ज़ु कयो, त असीं ख़ुदा जे पारां माना इन्हनि मिसकिन माण्हुनि जे जेको आहे मदद जे लाइ तव्हां सां ज़रूरु विढ़ंदासीं। ऐं उन खां पोइ तव्हांखे मुती करे पोइ जेकॾहिं तव्हां सुधरिया त पोइ इहा तव्हांजी हुकूमत तव्हांखे वापसि करे ॾिनी वेंदी, तव्हांखे ई करणी। माना जो मतिलबु इहो न आहे त असीं उन्हनि ते जेको आहे गवर्नर मुक़ररु करियूं, उन्हनि ते जेको आहे जीअं हिते सिंध ते गवर्नर मुक़ररु कया अथनि, जेके चवंदा सिंध विकिणी छॾियो, सिंध जा ॿेट विकिणी छॾियो, शहर विकिणी छॾियो, इहे ग़रीब माण्हू जेके आहिनि सभिनी खे लॾाए छॾियो इन्हनि खे। हे अमेरिका में छा छो त हिते तमामु घणा माण्हू भॼी विया, हे MQM जा तमामु घणा माण्हू भॼी विया। हाणे उन्हनि सभिनी माण्हुनि खे वापसि घुराइण था चाहिनि, हीअ पंहिंजे पीउ खे वापसि घुराईंदा। हे ॾिसिजो वेठा आहे सभु अल्ताफ़ हुसैन मोह कोन्हे को, हींअर बि उनजे फ़िलसफ़े ते ऐं उनजे जेको आहे चवण ते सभु कुझु ई कनि वेठा। माना हिननि जो मक़सदु ई इहो आहे त जेको आहे सो हिननि सभिनी माण्हुनि खे कराची जेको आहे, छो त इहो मूं अर्ज़ु कयो अॻे बि तव्हांखे ॿुधायो त मुहाजिर ज़हनियत ई ख़तरनाक थींदी। माना मुहाजिर ज़हनियत इहा आहे त माना मुल्क छॾियोसीं त हाणे जिते वञिबो त पोइ उते वञी कब्ज़ा कबा। त हिननि जो बि शायदि अहिड़ो को मक़सदु आहे, पर हिननि खे ख़बर न आहे त सिंध केॾी वॾी आहे। अलाह अकबर। सिंध ते ई जेको आहे सो अॻुवाणी कंदी, जेको आहे सो तहज़ीबनि जी अॻुवाणी कंदी, सिंध दुनिया जी अॻुवाणी कंदी, रुॻो सिंध पंहिंजो पाण खे बचाए ॾिजे। लतीफ़ असांखे जेको आहे सो जेको आहे तमामु ख़ूबसूरत असांखे हिकिड़ो दाइरो कढी असांखे ॾेई वियो। सायम सदा ई करी सिंधड़ीअ में सुका, सायम ए मुंहिंजा साईं सदा ई करी सिंधड़ीअ में सुका। इहो कंहिंसां थो ॻाल्हाए, इहो कमु केरु कंदो लतीफ़ जो? इहो त रोज़दार खे करिणो आहे, मुज़फ़र खे करिणो। मुज़फ़र नंढड़ी उमिरि में जेको पॉपुलर लीडर थी उभरियो, जिते जिते वञे थो हुनखे तमामु, ऐं मूं चयो त ख़ासि करे सिंध जा पोड़ा माण्हू त सभु मिलाए छॾिया। हींअर उमरकोट में ॾिठोसीं, सामारे में ॾिठोसीं, उते जेको आहे बाक़ाइदे जेको आहे हिकिड़ा लीडर वांगुरु जेको आहे उनजी आजियां थी आहे बि लीडर नंढड़ी जमाल में। उहो मूंखे ॻोल्हे अची लधई जेको आहे उते कराची, ऐं तमामु महबूब माण्हू आहे। असांखे पुराणा जेके गठल पीठल लीडर उन्हनि जी हाणे ज़रूरत ई कोन्हे।
हीउ पाण मुज़फ़र शबीर जेको आहे पार्टी ठाहींदो ऐं उनजी पार्टी में सभु जेको आहे भला नौजवान माण्हू ईंदा, नवां माण्हू ईंदा, असीं ढोल वॼाईंदासीं, असीं उन्हनि जा जेको आहे सो मानी पचाईंदासीं, उन्हनि खे खाराईंदासीं, उन्हनि ऐं उनखे गीत ॿुधाईंदासीं, ऐं असीं मंगणहार थी जेको आहे तव्हां सां गॾु हलंदासीं, ढोल वॼाईंदासीं, जॾहिं तव्हां खटे ईंदा ख़ैर सां। ही मिस्टर डॉक्टर मार्क्स डोर्स ऐं उनखां पोइ स्पाल्डिंग जेको आहे उनजो बि हिकिड़ो जेका तकरीर हुई उनजो हिकिड़ो टुकड़ो पढ़ंदासीं, पोइ अॼु लतीफ़ साईं खे था पढ़ूं या क़ुर जा हिकु ॿ टुकड़ा था पढ़ूं जंहिंमें ख़ुदा पंहिंजे रसूल जी कीअं तारीफ़ थो करे। डॉक्टर मार्क्स चयो त मोहम्मद हर अक़ीदे जी इस्लाह कई ऐं अरबनि खे दुनिया जे सभ खां वॾनि क़ौमुनि जे आॾो बीहारे छॾियो। छो त अजीब ॻाल्हि इहा आहे त को नओं जॾहिं मज़हब ईंदो आहे त उहो छा कंदो आहे, उहो अॻियनि मज़हबनि खे रद्द करे छॾींदो आहे, अॻियनि नबियनि खे बि जेको आहे सो जेके बि लीडर आहिनि सभिनी खे मंझिड़ो ॾेई छॾींदो। पर ख़ुदा जे रसूल चयो त असीं न, तव्हांजो ईमान तेसिताईं मुकमिल न आहे जेसिताईं अॻियनि नबियनि खे मञो नथा। छो त सफ़र साॻियो आहे, जेके तेसिताईं ताईं मुस्लमान न आहियो जेसिताईं तव्हां अॻियनि किताबनि खे नथा मञो। माना जेके वॾा माण्हू अॻे आया, उन्हनि जेके सहीफ़ा आंदा, जेके लिखाया, उन्हनि खे मञिणो पवंदो। माना माज़ी जूं जेके बहितर जेके शयूं आहिनि माज़ी जूं, जिन जी असांखे ख़बर कोन्हे का जंहिंजी, उन्हनि खे बि जेको आहे असांखे फॉलो करिणो आहे, उन्हनि खे बि खणी अचिणो आहे, पर करिणो उहो आहे जेको क्रिएटिवली अॼु असांजे हालतुनि मुताबिक़ सही हुजे। स्पाल्डिंग चयो त मोहम्मद दुनिया में ख़ुदा जी मर्ज़ी ऐं ख़ुदा जी रज़ा जे निफ़ाज़ ऐं इशायत जो सभ खां वॾो चीफ एग्ज़ीक्यूटिव जेके चइबो हो, उन चीफ एग्ज़ीक्यूटिव करे लिखियो आहे त मोहम्मद दुनिया में ख़ुदा जी रज़ा जे निफ़ाज़ ऐं इशायत जो सभ खां वॾो एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर हो। ॿियनि नबियनि वांगुरु हुन ॼातो थिए। वाह वाह, केॾी वॾी ॻाल्हि, ॾिसो केॾा वॾा आलिम आहिनि ही माण्हू। इस्लाम त हिननि अंग्रेज़नि खां तव्हां ॿुधो, ही केॾो जेको आहे वॾी ॻाल्हि था कनि ही माण्हू। जे हिन ॿियनि नबियनि वांगुरु हुन ॼातो थिए त सॼी इंसान ज़ात हिकु ॾींहुं हिकु क़ौम बणिजी वेंदी। हींअर ॾिसो नी, सभु माण्हू पाण सां गॾिजनि पिया, क़ौमूं गॾिजनि पियूं, धंधा दाड़ी पिया कनि, मिटियूं माइटियूं पिया कनि, अचनि पिया वञनि पिया, हिकिड़ी क़ौम थींदी न, हिकिड़ी आका थींदी, हिकिड़ी ख़ुदा जी आका आहे। ख़ुदा जे नबी सगोरे चयो त ही दुनिया ख़ुदा जी फैमिली आहे, ऐं फैमिली आहे, फैमिली थियण में कुझु वक़्तु त लॻंदो, पर थींदी ज़रूरु फैमिली। इहे दुनिया जे वॾनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं, ऐं अञा उहो कॉन्फ्रेंस हलंदड़ आहे, ऐं उन कॉन्फ्रेंस में जेके बि चङनि माण्हू चङियूं ॻाल्हियूं कयूं, इहे सभु जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे इहे ॻाल्हियूं। ऐं आउं सम्झां थो त टाइम घणो थी वियो आहे, तव्हांजो घणो टाइम वठी वियासीं, ऐं मूंखे बि हीअं जेको आहे सो ही जेको सूरु जेको आहे हाणे घणो वेहणु नथो ॾिए, हीउ ख़ासि करे इहो जेको पुठी वारो जेको इहो सूरु आहे करिजे जो, ऐं अलाह आराम कंदो। पंहिंजो सुभाणे जेको आहे सो वरी गॾिबासीं, ऐं हुज़ूर साईं जी जेका हीअ आहे जेका कॉन्फ्रेंस मजलिस जेका लतीफ़ साईं जी, उन में रिपोर्ट पेश कंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं ॿियूं नंढियूं नंढियूं सरगर्मियूं आहिनि, इहो साईं सां वक़्त घड़ियूं गुज़रनि थियूं, ईमान सां गुज़रनि थियूं, स्कूलनि खे छॾे अचिबो आहे, उतां वठी अचिबो आहे, ऐं ॿियो बि जेको हुकुम आहे, छो त असां घणो वक़्तु जेको आहे उहो रहिया आहियूं जेको आहे बचनि खां परे रहिया आहियूं, ऐं हाणे घणो वक़्तु वरी जेको आहे परे रहणो आहे, हलियो वञिणो आहे, माना इहो परे गुज़ारिणो आहे, पोइ किथे न किथे गुज़ारिबो, उन लाइ ज़रूरी आहे जेको आहे 4 ॾींहं इहा ड्यूटी ज़रूरी आहे। अॼु पाण पंहिंजो बिलावल मंझां ॿ टे बैत पढ़ूं था, पोइ उनजी तशरीह जी हाणे इनजे करे मूंखे ज़रूरत नथी पवे त तव्हां सभु आलिम थी विया आहियो। हीअ साईं अमन गाज़ी बि तव्हांखे आलिम करे छॾियो आहे, रोज़ानी जेको आहे लतीफ़ साईं जी शरह ॿुधाए थो तव्हांखे।
ऐं हाणे मूंखे शरह करण जी ज़रूरत कान पवंदी। ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना जेका असां उहा बि तव्हांखे लतीफ़ साईं जी सुठी डिक्शनरी बि तव्हांखे ॾींदासीं। उहा हिकिड़ी मूं लिखी जेको आहे सो उते जॾहिं आउं लतीफ़ चेयर में आउं उते रिसर्च ऑफिसर हुउसि। कॾहिं बि ऑफिसर पाण खे न सम्झोसीं, उते फ़क़ीर हुआसीं, नौकरनि वांगुरु कमु कयोसीं, पर सठऊं उते कोन। पोइ उहा सॼी उते गुम थी वई, चङो गुम थी वई। हाणे गुम थी वई हली लतीफ़ जी लुग़त छपायूं कोन। चओ नंढड़ी आहे। मूं चयो बाबा नंढड़ी जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि आहे त हिन में लतीफ़ साईं जा उहे लफ़्ज़ जेके वाक़ई जेके मतलूब थी विया आहिनि या ॻाल्हाइण में नथा अचनि, उहे सभु लिखियल आहिनि। पर वरी बि वेहबो त लिखी वेंदासीं। अहमद गाज़ी हीउ मूंसां जे करे 2-3 ॾींहं वेठो त असीं इहो लिखी वेंदासीं। हाणे दुआ कजो त रुगो मुल्क पहुचूं, ऐं मुल्क पहुचंदासीं त पहिरीं इहो कमु कंदासीं। लतीफ़ साईं जी शरह जेका असां इहा लिखंदासीं बि, ऐं लतीफ़ साईं जी जेका शरह आहे इहा जेका असां माण्हुनि खे ॿुधाईंदासीं, ऐं इहो कलाम पाक जेको आहे सो इहो माण्हुनि खे ॿुधाईंदासीं। ऐं लतीफ़ साईं जो रिसालो जेको आहे ऐं उनजी शरह तमामु ज़रूरी आहे। जेके शरह असां न कई त सुभाणे जेके हीअ रिसाला जिन ठाहिया आहिनि न, उन्हनि जो लतीफ़ साईं सां जेको हशर कयो आहे सो अला रहम। न को उन्हनि जा नाला था वठूं, न को उन्हनि जेकी कुझु कयो आहे। अञा त इलाही ॻाल्हियूं आहिनि। ईअं न त को असांखे सियासत जी ख़बर न आहे, सियासत ते बि ॻाल्हाईंदासीं। पर आउं सम्झां थो त हीअ जंहिं वॾे माण्हुनि जी पाण ज़िंदगी ते ॻाल्हायो आहे, माना वॾनि माण्हुनि उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, इहा ख़ूबसूरत ऐं सिहतमंद सियासत। ऐं असां माण्हुनि खे सिहतमंद सियासत करणु खपे, जेकॾहिं उहो इंसान ज़ात जे हक़नि जो तहफ़ुज़ करे थी। पर जेकर इंसान ज़ात जे हक़नि जी लताड़ थी करे त अहिड़ी सियासत पाण न कंदासीं। वाह, राति जो बैच पढ़ियोसीं आख़िर में, उतां खां शुरूआत था कयूं। जो उधमियो अॼु त वसंदो सोन फुड़ी, जो उधमियो अॼु त वसंदो सोन फुड़िए, जाल ढहींदो जग, जुग ढहींदो जखर, कि सॼे जग जहान खे जेको आहे ढहींदो, पर ॾातारनि खे बि ॾींदो। अॼु तो चवे त राहू तुंहिंजी रीत परखंदे पधरी, राहू तुंहिंजी रीत। ये सिंध जा जेके ॾातार हुआ, सिंध जा बादशाह, चए राहू तुंहिंजी रीत परखंदे पधरी, चई घणा घोड़े चाढ़िया मुसाफ़िर मसीह। हाणे मसीत जो जॾहिं कॉन्सेप्ट थो अचे त इस्लाम जो कॉन्सेप्ट थो अचे, इस्लाम जो कॉन्सेप्ट थो अचे त इस्लाम जी हुकूमत जो कॉन्सेप्ट थो उभरे। छो त शाइरी में रुगो इशारा ॾिबा आहिनि। चए थो त इन ख़ुदा, इन इस्लाम, इन कानून अलाए घणनि माण्हुनि खे जेको आहे घोड़े ते विहारे छॾियो, बादशाह करे छॾियो। माना घणा घोड़े चाढ़िया मुसाफ़िर मसीत, चई त पुछे का न विॾीत, चई काणू नथो कढे। हिकिड़ी थींदी आहे वॾीत, वॾाई, ॿी आहे विॾीत, विॾ मञा निकितो आहे। विॾ माना नुक्स, चए हे नुक्स नथो ॾिसे, बसि तव्हां तब्दील थी विया, तव्हां तौबा कई, नओं सफ़र शुरू कयो, ॻाल्हियूं ख़तमु, हाणे पुराणियूं ॻाल्हियूं न थींदियूं। ऐं हा, चए थो राहू तुंहिंजी रीत परखंदे पधरी, चई सॼी दुनिया में इहो असांजो जेको राहू हो, फाज़िल राहू, उन जूं दुनिया में जेको आहे सो ॻाल्हियूं पहुतियूं। पर अॻियो जेको राहू हो, ॼाम राहू, उहो बि एॾो वॾो माण्हू हो, पर हिन राहू जूं जेके ॻाल्हियूं दुनिया में पहुतियूं, उन्हनि जो पंहिंजो आहे, उन्हनि जो पंहिंजी हुस्नाकी आहे, उन्हनि जो पंहिंजो दाइरो आहे उन्हनि जो। ऐं उहे ॻाल्हियूं घणा घोड़े चाढ़िया, चई घणनि खे जेको आहे सो बादशाह, अॻे बादशाह घोड़े ते चढ़ंदा न, सरगस कंदा घोड़े ते, चई घणा घोड़े चाढ़िया मुसाफ़िर, माण्हू मुसाफ़िर मसीत, चई त पुछे का न विॾीत, जे आया से अॻियां, चई जेको आयो, रुगो उनजो मयार छा हो, मयार उनजा अमल हो।
माना अमलनि जे बुनियाद ते पंहिंजे सलाहियतुनि जे बुनियाद ते पंहिंजी उहा जेका उनजी जेका सघ जेका हुई उहो जेको फन जेको उनजे बुनियाद ते जेको आहे सो उन्हनि खे घोड़े ते चढ़िजे अला जुंग जीअनि इहे बैट पढ़ूं था उन खां पोइ फ़िलहालु मोकायूं था माफ़ु कजो दिलि त चवे थी तव्हां सां जेका ज़िंदगी आहे उहा जेको आहे सो गुज़ारणी बि आहे ऐं गुज़ारिजे ऐं अॼु बि वेही रहूं पर हाणे जेको आहे सो हाणे जान में उहा जमियत न आहे जो घणो वेहणु ॾे ऐं वरी बि टल टकोर कबा सुभाणे ताईं ठीकु थी वेंदासीं इहे जेके ॿ टे घड़ियूं जेके आहिनि 23 कलाक जेके आहिनि उहे कहिड़ी कंहिं महिल जेको आहे साल जी एॾियूं थी वेंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ वरी ओचितो अची जेको आहे फिरको फिरी वञे कॾहिं दिमाग़ु जवाबु ॾेई वञे हलियो कॾहिं जेको आहे सो जेको जिस्म आहे उहो जवाबु ॾेई वञे ऐं उनजे करे चऊं था त माना घणियूं ॻाल्हियूं थोरे वक़्त में करणियूं आहिनि तंहिंजे करे जेतिरो सभई दोस्त ईंदव जीअं मूं अर्ज़ु कयो त पंहिंजे ॿचड़नि समेत घरनि में वेहो ई ॻाल्हियूं छो त तव्हांखे आउं लतीफ़ जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो दुनिया जा जेके वॾा ऐं सुठा जेके माण्हू उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो इन करे पंहिंजी बि का ॻाल्हि निकिरी वई त उहा चङी हूंदी बहितर हूंदी हिन वॾनि माण्हुनि जी तशरी हूंदी ऐं तव्हां बि ईअं ई कयो ऐं पोइ जेको टाइम मिले थो उन में जेका ॻाल्हि सम्झो था का ॻाल्हि चङेरड़ी आहे त उन ते वरी जेको आहे अमल करण जे लाइ सोचिजो ज़रूरु लतीफ़ साईं जेको आहे सो दुआ थो करे असां ॾिसो अला जुंग जीअनि अॼे जनी घार अला जुंग जीअनि अॼे जनी घारियां शाल मसुके वीहरी इहो आउं तव्हां सां ॻाल्हायां लतीफ़ सां सभिनी सां ॻाल्हायां अॼु खां ऐं लतीफ़ साईं जे विच में जेके माण्हू हुआ उन्हनि सां बि ॻाल्हायो पर हींअर ॼण त असां सां थो ॻाल्हाए ऐं तव्हां सां थो ॻाल्हाए चई उहे जुंग सदाई जीअनि अला जुंग जीअनि अॼे जनी घारियां माना जिन जा असीं महिमान थिया आहियूं जिन जे अॼे में असीं रहूं था ख़ुदा करे उहे जुंग उहे बहादुर सदाई सदाई जीअनि पर कीअं जीअंदा उहे माण्हू शाल मसुके वीहरी जिया पही पीअनि मैं उनजो खूह न चुके उन्हनि जी वेअरी न खुटे उन्हनि जी ओताक सलामत हुजे माना उन्हनि जी ओताक जेका सा उहा कॾहिं बि जेका सा बंदि न थिए उन्हनि जा दरवाज़ा बंदि न थियनि उन्हनि जा वेअरी चइबो खूह खे चइबो चई शाल मसुके वीहरी जिया जिता पही पीअनि मुसाफ़िर जितां जेको आहे सो जेको थक था भञनि जितां साह था खणनि चई मुरकण अखिड़ियनि चई अहिड़ा भला माण्हू आहिनि जो अखियूं बि मुरकी छो चई मुरकण अखिड़ियनि जन ॾिठे मूं थिए जिन महबूबनि खे ॾिसजे अखियूं मुरकी पवनि तव्हीं अहिड़ा महबूब आहियो ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे पंहिंजे ॿचड़नि जो ख़्यालु रखिजो पंहिंजे वॾनि ॿचड़नि जो बि ख़्यालु रखिजो जेके मुसाफ़िर आहिनि जेके पंहिंजो ख़्यालु बि रखिजो पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखिजो छो तव्हां पंहिंजो पाण खे संभालींदो तॾहिं तव्हांखे ईंदड़ वेंदड़ नसलुनि खे संभालींदो महिरबानियूं तव्हांजूं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे पंहिंजे ॿचड़नि खे दुआऊं सलाम ॾिजो ऐं लतीफ़ जी जेका हीअ मजलिस आहे महफ़िल आहे जेका उनमें कोशिशि कयो त रेगुलर थियो ॾिसी इलाही ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं आहिनि इलाही ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि ऐं तव्हां पंहिंजे चैनल ते बि अचो काफ़ी ॾींहंनि खां असां बि जेका चैनल जे लाइ मवाद जेका गॾु न करे गॾु तमामु घणो मवाद कयो हाणे रुॻो हीअं उहो जेको आहे सो चक ते चढ़ंदो ऐं उनजी रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी हली उन लाइ कुझु शयुनि जी ज़रूरत आहे ऐं उहो सभु लाज़मी आहे जेको टेक्निकल शयूं आहिनि पोइ उनजे लाइ ॻाल्हाइण वारा ॿिया टिया माइक वाइक इहे सभु शयूं खपनि ऐं जीअं ई उहे जेको आहे पहुची वयूं मिली वयूं तीअं जेको आहे पाण जेको आहे उनजी रिकॉर्डिंग शुरू कंदासीं भिक्षा में ईंदासीं त उते वरी आहे दानिश साहिबु आहे दानिश जतोई उन बि असांखे ऑफर कई आहे त विर्चुअल यूनिवर्सिटी ॿुधो असां लतीफ़ विर्चुअल यूनिवर्सिटी त आहे माना घर वेठा हुजो उतां वेठा पढ़ायो इनखे चइबो विर्चुअल यूनिवर्सिटी पोइ तव्हीं वेठा IT पढ़ायो असीं वेठा लतीफ़ पढ़ाईंदासीं पर इहो हूंदो त लतीफ़ सोसाइटी जे तरफ़ां हूंदो
ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। फ़िलहाल जेको आहे सो मोकिलायूं था इहे साईं ख़ान, नूर मोहम्मद मेमण ऐं साईं अहमद गाज़ी ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी। ख़ुदा कंदो त जेको आहे सो ही असांजी सिंधड़ी जेका उहा आबाद हूंदी, सॼी दुनिया आबाद हूंदी। महिरबानियूं तव्हां जूं, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे।